बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा, जानिब मुंहिंजी जीअ में आज़ार जा अनवा, साहिब ॾे शफ़ा मियाँ मरीज़नि खे। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान आऊं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अवां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह मेहरान जी स्क्रीन, सुबुह मेहरान अवां जो पंहिंजो प्रोग्राम, ही मंच अवां जो पंहिंजो। नाज़रीन, हिन प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं अवां सां थींदियूं आहिनि। ऐं अॼु जेको मूं बैत पढ़ियो आहे ॾाढो ख़ूबसूरत बैत आहे। ऐं दुआ हमेशह ख़ूबसूरत ई हूंदी आहे। ऐं अलाह साईं खां इंसानु जॾहिं दुआ घुरंदो आहे त पंहिंजी सिहतयाबीअ जे लाइ बि उहो दुआगू हूंदो आहे। ऐं हमेशह पाण इन ॻाल्हि खे मञंदा आहियूं त सिहत हज़ार नेमतुनि जे बराबरि हूंदी आहे। सो अॼु जो जेको असांजो ही दौरु हली रहियो आहे, जिथे मेडिकल फील्ड, डॉक्टरेट फील्ड इलाही घणी तरक़ी कई आहे, उते ई असां तमामु घणियूं बीमारियूं बि ॿुधूं था। माना नयूं नयूं टर्मिनोलॉजीज़ असांजे साम्हूं अचनि थियूं, नवां टर्म्स अचनि था, नयूं बीमारियूं साम्हूं अचनि थियूं। ऐं कॾहिं कॾहिं ईअं महसूसु थींदो आहे, ईअं लॻंदो आहे जहिड़ो कर इहे के नयूं बीमारियूं आहिनि। पर जॾहिं बि डॉक्टर्स सां ज़िक्र थींदो आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां, त हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॾाढी सुठी लॻी, जेका मूंखे बि सिखण जे लाइ मिली। त बीमारियूं त ॾिसो शुरूअ जे दौर खां हुयूं, पोइ उहे जेके हकीम हूंदा हुआ जंहिं अंदाज़ में उन्हनि जो उहे इलाजु कंदा हुआ, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तॾहिं सोशल मीडिया जो दौरु न हूंदो हो, तॾहिं हिन तरह जी स्क्रीन या टीवी तव्हांजे घर में मौजूदु न हूंदी हुई। ऐं असां वटि मोबाइल फ़ोन कोन हूंदो त असांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण न हूंदी हुई, असांखे ख़बर न हूंदी हुई त कहिड़ियूं बीमारियूं आहिनि ऐं माण्हू कीअं उन बीमारियुनि मां जान छॾाईंदो आहे, या इलाज जो तरीक़ेकार छा हूंदो आहे, या माण्हू कीअं मुख़्तलिफ़ बीमारियुनि में सर्वाइव कनि था, छा दवाऊं आहिनि, कहिड़ो एहतियात आहे, इन्हनि शयुनि जी असांखे घटि ॼाण हूंदी हुई। मां हिकिड़ो मिसाल ॾींदमि पोलियो जो। हिन वक़्तु जेको आहे सो पोलियो जी मुहिम बि हले पई, ऐं अव्हांजे डोर स्टेप ताईं ॾिसो तव्हांखे सहूलियत मिले पई, ऐं अव्हांजे घर ताईं जेको आहे सो पोलियो जा ड्रॉप्स पियारण जे लाइ टीम अचे पई। मां इहो बि अर्ज़ु कंदी हलंदमि त अव्हां वटि जेके बि असांजूं अदियूं अचनि थियूं पोलियो जा उहे ड्रॉप्स पियारणु, उहे फुड़ा तव्हांजे ॿारनि खे पियारणु अचनि थियूं, त महिरबानी करे उन्हनि खे बि इज़त ॾियो, उन्हनि खे बि रेस्पेक्ट ॾियो, ऐं पंहिंजे ॿारनि खे तव्हां पोलियो जा उहे ड्रॉप्स ज़रूरु पियारियो। हिकिड़ी लिमिटेड एज हूंदी आहे, उन ताईं तव्हां जेको आहे सो ॿार खे पोलियो जा जेका आहे ड्रॉप्स पियारींदा आहियो, त उहो ॿारु जेको आहे सो अपाहिज थियण खां बचंदो आहे। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको माण्हू उनखे कंहिं बि क़िस्म जी बीमारी थिए थी ऐं उहो जेकॾहिं उन बीमारी में सर्वाइव करे थो त ज़िंदगी ॾुखी थी वेंदी आहे। ऐं उहो ॿारु जेको जंहिंजो माना ॾिसो उन ॿार जो जेको आहे न उहो हक़ु आहे त तव्हां उनखे सुठी उनजी तरबियत कयो, उनखे सुठे अंदाज़ में तव्हीं पालियो, उनखे सुठो अव्हां पंहिंजो टाइम ॾियो। ऐं अव्हां वटि फैसिलिटी आहे त तव्हांखे कंहिं हॉस्पिटल ताईं बि वञिणो न आहे, कंहिं अस्पताल जो दर तव्हांखे ठिड़काइणो कोन थो पवे, तव्हांजे दर ताईं उहे टीम्स अचनि थियूं त पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा जेके ड्रॉप्स आहिनि उहे ज़रूरु पियारींदा कयो। उनखां अलावा मूं ॻाल्हि कई पई मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी, जो सो अॼु बि असां जेको आहे न इन ई तरह कुझु मुख़्तलिफ़ बीमारियूं ॿुधूं था। एम पॉक्स चवनि था, मैंकी पॉक्स चवनि था हिनखे, जेको ॿारनि खे जेको आहे न सॼी जिस्म ते दाणा निकिरी वञनि था ऐं ॿारु तमामु घणी जेको आहे सो अज़ियत मां गुज़रे थो। उनखां अलावा असां जेको आहे सो चिकन पॉक्स जे हवाले सां ॾिठो आहे त उहो कंहिं तरह उहे दाणा जिस्म ते थींदा आहिनि, या उनजो टाइम पीरियड छा हूंदो आहे, उन ॿार खे केतिरो सर्वाइव करिणो पवे थो, या कीअं उनजी केयर करणी पवे थी। गर्मियूं हाणे आराम आराम सां जेको आहे सो तमामु घणियूं थियनि पियूं। काल्ह जे ॾींहं ते बि टेम्परेचर कुझु हाई हुयो, अॼु कुझु टेम्परेचर बहितरु आहे। ऐं तव्हां फोरकास्ट चेक कंदा हूंदव त तव्हांखे बि ख़बर पवंदी हूंदी त डे बाय डे जेको आहे सो हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे गर्मियुनि जी मौसम आहे, त पाण खे उन हाई टेम्परेचर खे बि मुंहुं ॾियणो आहे। सो जिस्म में पाणी जी कमी थी वेंदी आहे, त हिकिड़ी जेको आहे सो बोटल पाणीअ जी जॾहिं ॿाहिरि निकिरो था त पाण सां गॾु रखो, थोरो पंहिंजो ख़्यालु कयो, पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु कयो, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु कयो। एंड जी पोयां जा जेके प्रोग्राम्स हुया उन्हनि में ज़िक्र कयो त 9th ऐं मैट्रिक जा जेको आहे सो एग्ज़ाम्स हलनि पिया, एग्ज़ाम्स जेको आहे उहो ख़तमु थी चुका आहिनि। कुझु सुठा ॾींहं हुया जिन में पेपर थिया
आख़िरी जेको हिकु ॿ एग्ज़ाम थियो हुन में मौसम कुझु गरम बि रही। उमेद करियूं था त अव्हांजा जेके बि ॿार आहिनि या जेके बि स्टूडेंट्स ही प्रोग्राम हिन वक़्तु तव्हां ताईं पहुचे पियो, तव्हांजा पेपर सुठा थिया हूंदा। एजुकेशन इज़ मस्ट, हर प्रोग्राम में तक़रीबन ॻाल्हि थींदी रहंदी आहे, सो तालीम ते जेतिरो ध्यानु ॾिजे त बहितर आहे। ऐं असां वटि जेकॾहिं लिटरेसी रेट ॾिसूं था तॾहिं बि ॾुखु थींदो आहे। उहे ॿार जंहिंजो अंग अखर ॾिसंदा आहियूं त स्कूल खां ॿाहिरि आहिनि, तॾहिं बि डेफिनेटली असां एज़ अ मीडिया पर्सन जॾहिं स्क्रीन साम्हूं आहे त कोशिशि कयूं था ऐं इन ॻाल्हि ते असीं ज़ोर ॾेई सघूं त पंहिंजे ॿारनि खे तव्हीं स्कूल मोकिलियो, रजिस्टर करायो, पंहिंजे ॿारनि खे अॻियां वधूं था। नाज़रीन, मुंहिंजे इंट्रोडक्शन मां सम्झी विया हूंदा त अॼु असांजे प्रोग्राम में डॉक्टर मौजूदु आहिनि ऐं जनाब पाण पब्लिक हेल्थ सां उन्हनि जी वाबस्तगी आहे। इसरा यूनिवर्सिटी में पाण पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। द वन एंड ओनली डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब, तव्हांखे भली कारजो। ताहिरा, तव्हां सां काफ़ी ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थिए पई। बिल्कुलु सर। ऐं ही बहार जी मौसम आहे, वणकार ऐं गुलनि फुलनि जी मौसम आहे। बिल्कुलु। सो आउं सम्झां थो त हिन प्रोग्राम जी जेका सुबुह आहे उन जी वरी सिहत में वधीक अहमियत आहे। सुबुह जी वॉक आहे, सुबुह जो तव्हां ताज़ी हवा खायो था त तव्हांखे कुदरत जी एनर्जी जेका आहे उहा मुफ़्त में मिली थी वञे। एंड योर डे इज़ सो ब्यूटीफुल। यस, बिल्कुलु ईअं आहे। अच्छा सर, 25 मार्च जेको आहे सो उहो मलेरिया डे बि सेलिब्रेट कयो वञे थो ऐं हिन दफ़े जेको थीम आहे उहो आहे ड्राइव इन टू एंड मलेरिया ऐं ॾाढो सुठो हिकिड़ो थीम आहे। मां चाहींदसि त पहिरीं इन हवाले सां प्रोग्राम में ज़िक्र कयो, पोइ मां आराम आराम सां मुख़्तलिफ़ शयुनि ते ॻाल्हाईंदासीं। मलेरिया त आम सम्झां थो आम असां वटि अखर आहे ऐं इन खे वॾो वारे वारो तप बि चवनि था ऐं मच्छरनि जो तप बि माण्हू इन खे चवनि था। ऐं इहो नसलनि खां माण्हुनि खे इन जी ख़बर आहे। पर हिन वक़्तु जेको इहो 25 अप्रैल ते ॾींहुं मल्हायो वेंदो, अॼु खां 5-7 ॾींहं, उन जो जेको मौज़ू आहे उहो आहे ड्राइव इन टू एंड मलेरिया। हिते ड्राइव इन जो मतिलबु आहे पूरे हिमत सां कंहिं शइ खे पंहिंजे मक़सद ॾांहुं वठी वञणु। ड्राइव इन जो मतिलबु इहो आहे त पूरी हिमत सां मलेरिया खे ख़तमु करिणो आहे। उन जा कुझु साइंसी सबब आहिनि। हिकिड़ो त कम से कम 2 वैक्सीन्स मलेरिया जूं अची वियूं आहिनि, जेके चंद साल अॻु में रुॻियूं दवाऊं हुयूं। तव्हां पाण विया हूंदा बुख़ार जे डॉक्टर वटि, अस्पतालनि वटि, त तव्हांखे पोलियो जी त वैक्सीन मिलंदी हूंदी, मीज़ल्स जी मिलंदी, TB जी थींदी, पर मलेरिया जी वैक्सीन जी। तंहिंजे करे हिन वक़्तु जेको आहे उहो मलेरिया जी वैक्सीन, जंहिंखे असां RTS नालो हिन वक़्तु आहे, ऐं मास्क्यूरेक्स हिकिड़ो ॿियो उनजो कंपनी जो नालो या आसान नालो रखियो वियो आहे। मास्कीटो तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़ी में चवंदा आहिनि हिन खे मच्छर खे। ऐं मच्छर जो जेको आहे मौसम, उहा बि गर्मी ऐं बरसाति सां गॾु शुरू थी थिए। तंहिंजे करे ईअं सम्झो सीज़न ऑफ मलेरिया अर्लियर थी वई आहे हली, ऐं गर्मी जे करे मच्छर जेके आहिनि उन्हनि खे अवसाइश जो टेम्परेचर मिले थो, पाणी गरम थिए थो, उन मज़ो उन्हनि जा जेको बि बायोलॉजिकल लाइफ आहे, आना आहिनि, प्यूपा आहिनि, पोइ वरी मच्छर थियणु आहे, त इहे शयूं हाणे शुरू थींदियूं। त हिकिड़ो त ड्राइव इन टू एंड मलेरिया जो मतिलबु इहो थियो त वैक्सीन अची वई। ऐं तव्हांखे ख़बर आहे त पोइ जॾहिं कोविड बि कॾहिं ख़तमु थियो, जॾहिं वैक्सीन ऐं माता कॾहिं ख़तमु थी। तंहिंजे करे इहो ड्राइव इन टू एंड मलेरिया जो जेको स्लोगन आहे उहो आहे त असां हाणे तमामु वेझा आहियूं जो मलेरिया खे असां शिकस्त असां ॾेई सघूं था। ॿियो कुझु अहिड़ियूं दवाऊं बि आहिनि जंहिंखे अॻे क्लोरोक्विन हुई, ॿियूं हुयूं जंहिंखे क्विनिन या चयो वेंदो, पोइ वरी आर्टीमिसिन ऐं इहे दवाऊं आयूं, पर हाणे उहे कुझु ॿियूं दवाऊं बि अची वियूं आहिनि हलियूं जेके मार्केट में आहिनि। जंहिंजो हिकिड़ो मिसाल इहो आहे त अफ्रीका में घाना ऐं ॿियनि हंधनि ते हिकिड़ी दवा ठाही वई आहे या अची वई आहे, उहा ट्रायल में आहे, अञा उहा मार्केट में कोन्हे। उहा नंढड़नि ॿारनि खे जीअं पाण सुती ॾींदा आहियूं न, ईअं उन्हनि खे नंढड़नि ॿारनि खे पीआरी वेंदी ऐं उहे मलेरिया खां बची वेंदा। जंहिंजी हिकिड़ी रिसर्च ॿुधाइनि था
त जिते 250 ॿार नुक़सान थींदा हुआ जॾहिं इहा दवा ॾिनी वई त तक़रीबन 30 खनि ॿार नुक़सान थिया, बाक़ी सभु बची विया। त इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके उमेद पियूं ॾेखारीनि त मलेरिया खे असां जेको आहे सो ख़तमु कंदासीं। पर पब्लिक हेल्थ मेयर जेके आहिनि उहे वैक्सीन खां थोरो अॻिते आहिनि, जंहिंमें आहे मच्छरदानी जो इस्तेमालु ऐं वाटर मैनेजमेंट, यानी पाणी हिकिड़े हंधि गॾु न थिए या बीही न रहे। स्टेगनेंट वाटर इज़ डायरेक्टली रिलेटेड टू द मलेरिया। ठीकु आहे। ऐं मच्छरदानी जो इस्तेमालु जेको आउं त चवंदो आहियां त ॾाज में जॾहिं तव्हां धीअनि खे ॿियूं शयूं ॾियो त मच्छरदानी बि ज़रूरु ॾियो ऐं उन सां उनजो, तंहिंजे करे मच्छरदानी जो इस्तेमालु ऐं पाणी किथे न बीहे, यानी सफ़ाई सुथराई जेकॾहिं हुजे। ख़ासि तौर ते तव्हां ॾिसंदव असांजे शहरनि में किथे न किथे तव्हांखे बीठल दुॿा ॾिसण में ईंदा या पाइप टुटल नज़र ईंदा। अगरि इहे ॿ शयूं, ॿियो जेको मुंहिंजी पंहिंजी तहक़ीक़ ॿुधाए थी त असां वटि कुझु अहिड़ा वण आहिनि जेके मॉस्किटो रिपेलेंट आहिनि। जंहिंमें तव्हांजो निम जो वणु जेको आहे इहो आहे, राति जी राणी आहे, ऐं उन खां सवाइ सिट्रुनैला हिकिड़ो ॿियो वणु आहे। इवन जेके ही धाणा आहिनि जेके असां इस्तेमालु था कयूं, जेके इहे बि ऐं इहे इलाही सारा वण आहिनि जेके इन्हनि खे मच्छरनि खे उहे नथा वणनि। उनमें का अहिड़े क़िस्म जी एरोमा या को केमिकल निकिरे थो। त आउं सम्झां त इहे पब्लिक हेल्थ मेयर करण सां असां मलेरिया खां बची वेंदासीं। ऐं मलेरिया छाकाणि रत जे जुज़नि खे कमज़ोर करे थो, टोड़े थो, RBCs जेके आहिनि, त माण्हू कमज़ोरी महसूसु थो करे ऐं पंहिंजे कमकार खां हटी थो वञे। त तव्हांजो जेको इकनॉमिक एक्टिविटीज़ आहिनि, एजुकेशनल एक्टिविटीज़ आहिनि, जॉब एक्टिविटीज़ आहिनि, उहे बि बूस्ट थींदियूं, उहे बि अॻिते थींदियूं। जी हा डॉक्टर साहब तव्हां टे ॻाल्हियूं ॾाढी ज़बरदस्त कयूं। हिकिड़ो त रिसर्च जे मुताबिक़ जॾहिं उहा वैक्सीन असां वटि अची वेंदी या जीअं तव्हां चयो त उहो ड्रॉप्स जीअं ॿारनि खे पियारजनि था या वॉट एवर जेको बि प्रोसीजर हूंदो, त उहो रिसर्च जे मुताबिक़ 250 माण्हुनि ॿारनि मां या माण्हुनि मां जेको आहे सो 30 माण्हू मतिलबु उन्हनि खे उहा बीमारी थिए थी, लाइक ॿिया माण्हू बची वञनि था। त हिकिड़ी सुठी रिसर्च आहे। त माना चवण जो मक़सदु त जॾहिं असां वटि प्रॉपर इलाजु हूंदो, वैक्सीन हूंदी, जेको बि प्रोसीजर हूंदो, त माण्हू इन मां बची सघंदा। ॿी ॻाल्हि डॉक्टर साहिबु तव्हां ज़बरदस्त कई त पब्लिक हेल्थ मैयर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त पाणी जा दुॿा असां अक्सर ॾिसंदा आहियूं, रस्ते ते वेंदे तव्हां हीअं ॾिसंदव त पाणी जा दुॿा बीठल हूंदा आहिनि, या घरनि में तव्हां जेको आहे सो उहा मच्छरनि खां बचाव जे लाइ जेकॾहिं नेट यूज़ कयो था त इहे शयूं तव्हांखे सफ़ाई सां ऐं पंहिंजी केयर सां तव्हां उन्हनि मच्छरनि खां बची सघो था, त मलेरिया खां बची सघो था। ॿी ॻाल्हि त कुझु ॿूटा जेकॾहिं पंहिंजे आस पास उन्हनि खे वधायो त जेको आहे सो तव्हां मच्छरनि खां बचो था ऐं इन द एंड तव्हां बीमारी खां बचो था, मलेरिया खां बचो था। डॉक्टर साहिबु पब्लिक हेल्थ सां वाबस्तगी तव्हांजी आहे ऐं तव्हां सम्झो था त असां वटि अवेयरनेस हुजणु घुरिजे इन्हनि तमामु शयुनि जी, या मुख़्तलिफ़ टीम्स उहे जेकॾहिं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञनि थियूं त उन्हनि जो उहो कमु वाक़ई सही अंदाज़ में थिए थो, माण्हुनि खे उहे अवेयर कनि था, माण्हू सम्झनि था। ऐं तव्हांखे ईरान जो मिसाल ॾियां, अॼुकल्ह ईरान तमामु घणो इन्हनि जंगनि जे करे आहे, पर उते जॾहिं पाणी जा दुॿा औरतनि ॾिठा त असांजी गली में गॾु था थियनि, त हुननि चुल्ह जी जेका फुलियार हुई, जंहिंखे ऐश था चऊं, उहा घर मञा खणी उन पाणी जे मथां विधी, त उते मलेरिया उन गली मञा ॻोठ मञा ख़तमु थी वियो हलियो। सो तव्हां ॾिसो पब्लिक हेल्थ में केतिरियूं आसान शयूं आहिनि जो तव्हां उहो करे सघो था। ॿियो इहो आहे त पब्लिक हेल्थ में प्रिवेंशन ते तमामु घणो ज़ोर आहे, यानी तव्हांखे जीअं तव्हां अखर ॿुधायो, सिहत 1000 नेमत आहे ऐं हेल्थ इज़ वेल्थ अंग्रेज़ी में असांखे चवंदा। त बीमारियुनि खां बचण जे लाइ 4-5 शयूं जेके आहिनि उहे तव्हांखे ईअं ज़हन में रखणु खपनि, जंहिंमें सभ खां पहिरीं ॻाल्हि आहे न्यूट्रिशन, जंहिंसां तव्हांजी इम्यूनिटी वधंदी। इम्यूनिटी जो मतिलबु आहे तव्हां बीमारियुनि खां बचाव जी कुवत। ऐं चवंदो आहियां 5 डॉक्टर जेके आहिनि कुदरत रखी छॾिया आहिनि, जेके असां इम्यूनोग्लोबुलिन चऊं था या इम्यूनिटी चऊं था, त उहे तव्हांजो जेकॾहिं वधियल हूंदियूं, बीमारी आई बि सही त उहो जेको आहे एंटीजन एंटीबॉडी जो जेको प्रोसेस आहे उहो उन बीमारी खे धिके छॾींदो, तव्हां हेल्दी रहंदो, भले छा बि घणी थिए।
ॿियो आहे तव्हांजो बदन जी सफ़ाई ऐं आसे पासे जी सफ़ाई, जंहिंमें ओरल हेल्थ बि आहे। मिसाल तौरु ॾंदण ॾियणु आहे, हथ हैंड वॉशिंग आहे, साफ़ कपिड़ा पाइणा आहिनि, इहो थियो पर्सनल हाइजीन। पर असांजी जेका एनवायरमेंटल हाइजीन आहे, जंहिंमें पाणी आहे, को अहिड़ी ख़राबु शइ आहे, प्लास्टिक जी का बोतल आहे, का छा आहे, इन्हनि सभिनी शयुनि खे जेकॾहिं तव्हां सुठे नमूने सां ऑर्गेनाइज़ कंदो त सिहत आस्ते आस्ते तव्हां न अचणु शुरू कंदी। ऐं क्लीन ड्रिंकिंग वाटर तमामु ज़रूरी आहे। असां वटि अॼुकल्ह बोतलनि में पाणी ज़रूरु इन्हनि में घरनि में पहुचायो थो वञे शहरनि में, पर आउं सम्झां थो त उन ते कास्ट जेका आहे ऐं उन खे ट्रांसपोर्ट करे खणी अचण जे बजाए असांजी जेकॾहिं म्यूनिसिपैलिटी जो वाटर सप्लाई सिस्टम उन में क्लोरीन विधी वञे, उन खे एफिशिएंट बनायो वञे, उन ते ध्यानु ॾिनो वञे त असांखे पीअण जो साफ़ पाणी जॾहिं मिली हलियो त आउं सम्झां थो त अधु बीमारियूं तव्हां खां बची विया हलिया। उन खां पोइ आख़िरी ॻाल्हि इहा आहे अवेयरनेस जी। त तव्हां जिते ॿिया किताब पढ़ो, प्रोग्राम ॾिसो, तव्हां दोस्तनि सां वेहो, उते थोरी देरि तव्हां पंहिंजी मालूमात खे रोज़ 1% इंफॉर्मेशन अबाउट हेल्थ शुड बी तव्हांखे वठणु खपे ऐं यू शुड गेट दैट अवेयरनेस एवरी डे 1%। हाणे ईअं कंदे कंदे जेकॾहिं तव्हां महीने में तव्हां कंहिं ॻाल्हि खे सम्झो था त उहा तव्हांजी 30% मालूमात थी वेंदी हली, ऐं तव्हां डॉक्टर वटि वञण खां बची वेंदो। इस्पतालनि में जेको अजाई रश आहे उहा घटि थी वेंदी हली, ऐं असांजा डॉक्टर बीमारियुनि खे रोकण में, इलाज करण में कामयाबु थी वेंदा आहिनि। आख़िरी ॻाल्हि आहे त तव्हांजो टाइम मैनेजमेंट, सुम्हण ऐं उथण जो ऐं हल्की फुल्की वर्जिश करण जो, बिल्कुलु अगरि इहे तव्हां करे वरिता त आउं सम्झां थो त तव्हांजी न रुगो ज़िंदगी सुहिणी थींदी, बीमारियुनि खां बचंदी, तव्हां पंहिंजे मुआशरे में सुठा कमु करे सघंदो, तरक़ी करे सघंदो। ऐं चवनि था त हेल्थ इज़ फेस ऑफ डेवलपमेंट। ज़बरदस्त, ईअं आहे, बिल्कुलु आहे। डॉक्टर साहिबु, ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हियूं कयूं। मां थोरो चाहींदसि त अव्हां ज़िक्र कयो, असां वटि हिकिड़ी प्रॉपर ॾिसो बजट ईंदी आहे, असां वटि जेके असांजा सिहत जा इदारा आहिनि, छा उते उहा बजट अव्हां सम्झो था पब्लिक हेल्थ सां वाबस्तगी अव्हां जी आहे, उहा बजट यूटिलाइज़ थिए थी? ॾिसो, हुकूमत वटि असांजो टैक्स ई वञे थो। इहा बजट असल में फिरी गिरी असां मंझां ई थींदी थींदी वरी असां वटि अचे थी। त उन जे इस्तेमाल जे सिलसिले में आउं सम्झां थो त हिकिड़ो त असांजे डॉक्टरनि खे ट्रेनिंग घटि ॾिनी थी वञे। त जेकॾहिं का बजट अचे थी त जेको बि कोर्स पढ़ायो थो वञे उन में बीमारियुनि जे इलाज जे सिलसिले में त तमामु घणे असीं पढ़ायूं था पब्लिक हेल्थ में, पर पोस्ट ग्रेजुएट लेवल ते असीं पढ़ायूं था बजटिंग, फाइनेंसिंग, प्लैनिंग। ऐं सम्झां थो इहो बि हिकिड़ो कुझु जेके आहिनि से करिकुलम में इहो ज़रूरु पढ़ायो वञे त इहा हिकिड़ी अमानत आहे ऐं उन जो प्रॉपर ख़र्च जेको आहे ताकी असां उन ते। ॿियो इहो आहे त असां वटि दवाउनि ते घणो पैसो ख़र्च कयो पियो वञे। बजट मंझि पघार आहिनि, दवाऊं आहिनि, इन्हनि औज़ार आहिनि, इन्हनि ते घणो आहे, पर जेकॾहिं इन जे थोरो जेको 30% जेको बि बजट आहे उहो अवेयरनेस ते ऐं पब्लिक हेल्थ मेयर्स ते जेकॾहिं उनखे खणी वञिजे। मिसाल तौरु मलेरिया जे लाइ हिन वक़्तु हुकूमत मच्छरदानियूं ॾिए थी ऐं विरहायूं बि वञनि थियूं, पर अञा बि जेकॾहिं असां उन्हनि मच्छरदानियुनि खे वधीक सुठो ऐं आसान करे छॾियूं, माण्हुनि खे सेखारियूं मच्छरदानी कीअं ठहे थी। अॻे असांजे माण्हू ठाहे वेंदा हुआ हलिया मच्छरदानियूं, हाणे हर का शइ अची बाज़ार में या वठनि था। त आउं सम्झां थो त अहिड़े क़िस्म जा टूल्स ऑफ पब्लिक हेल्थ उहे असीं जेके आहिनि से, या पाणी जे लाइ असां वटि अॻे हूंदो हो त बाबा पाणी जेको आहे उनजो क़दुरु कयो ऐं पाणी खे मेरो करणु या ख़राबु करणु, जंहिंखे असां इस्लाम में चवंदासीं की पाक शइ आहे, इन खे तव्हां त उन खे जेकॾहिं सोर्सिस खे तव्हां सम्झी वठंदो, उन्हनि जो हिकिड़ी कुदरत जी नेमत करे उनखे तव्हां इस्तेमालु कंदो त आउं सम्झां थो त तव्हां वटि असांजे मुल्क में त कम अज़ कम पाणी जी का कमी कान्हे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, दुनिया जेको आहे सो
रिसाइकलिंग जे प्रोसेस खे जेको आहे सो पसंदि कंदी आहे ऐं उते जेको आहे सो मींहं जो पाणी बि ईंदो आहे त असां वटि जीअं जेको आहे सो रोड असां ॾिसंदा आहियूं त पाणी रोडनि ते बीठो हूंदो आहे इंफ्रास्ट्रक्चर असांजो कुझु अहिड़ी तरह आहे त पोइ असांखे घणा मसइला थींदा आहिनि पर पाणी जो जीअं डॉक्टर साहब ॻाल्हि कई त पाणी जो क़दुरु ॿाहिरि जी दुनिया में घणो थिए थो असां वटि जेको आहे सो हुनजो ज़्यान घणो आहे डॉक्टर साहब अव्हांजी ॻाल्हियुनि मां कुझु शयूं आहिनि जेके तव्हां खां मां पुछणु चाहींदमि लाइव कॉलर आहिनि पहिरीं हुननि खे शामिलु कयूं था हेलो जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम लाइव कॉलर असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु चाहिनि पिया तव्हां प्रोग्राम में शामिलु थी चुका आहियो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम भेण घोट बातना गांधी रे मचे ना प्रोग्राम भेण सुठो आई आहे मिठड़ो तव्हांखे भलीकार चऊं था छा चवणु चाहींदव वदा जी हमारे प्रोग्राम भेण सुठो मालूमात सुठी आहे माशाल्लाह तव्हांजी महिरबानी तव्हां पाण छा कंदा आहियो वदा जी भेण होटल जो कम करना होटल आहे जो अच्छा होटल माना तव्हां हलाईंदा आहियो पोइ होटल ते सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखंदा आहियो जी 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 ज़बरदस्त तमामु सुठो तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो ऐं असांजा जेके बि ॿाहिरि आहिनि होटल्स ते वेठा आहिनि ऐं होटल हलायो था त सफ़ाई सुथराई जो तव्हांखे बि तमामु घणो ख़्यालु रखणु घुरिजे डॉक्टर साहब प्रोग्राम में वेठा आहिनि ऐं अॼु जे हिन प्रोग्राम में जेका अहम ॻाल्हि मां सम्झां थी हिन वक़्त ताईं थी आहे उहा इहा आई आहे त असांखे पंहिंजो पाण ख़्यालु कीअं रखिणो आहे पंहिंजी सफ़ाई सुथराई छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजो ख़्यालु नथा कयो त तव्हां बीमारियुनि खे दावत ॾेई रहिया हूंदा आहियो अच्छा डॉक्टर साहब अव्हां ॻाल्हि कई त डॉक्टर्स जी जेका ट्रेनिंग आहे उहा असां वटि माना घटि आहे ऐं अव्हां ज़िक्र कयो त पोस्ट ग्रेजुएट वारनि खे त इहे सभु शयूं जेको आहे सम्झायूं वञनि थियूं ट्रेंड उन्हनि खे कयो वञे थो पर जेकॾहिं असां ग्रास रूट लेवल जी ॻाल्हि कयूं पोइ डॉक्टर साहब उते कमु केरु कंदो मुंहिंजे ख़्याल में त हाणे इहो कंसेप्ट आहे त प्राइमरी सेकेंडरी में बि फाइनेंशियल एजुकेशन तमामु ज़रूरी आहे हिते इन जो मतिलबु आहे त जेको घर जो बजट आहे उहो कीअं ठाहिजे पंहिंजे ॻोठ जो बजट कीअं ठाहिजे उन में कीअं शयुनि खे इस्तेमालु कजे उन्हनि पैसनि जो कीअं क़दुरु कजे आउं सम्झां थो जेकॾहिं इन हिसाब सां असांखे जेकॾहिं असां उन जो क़दुरु कंदासीं ऐं उहो स्कूलनि में करिकुलम जी लेवल जे हिसाब सां डॉक्टरनि खे असां इस्पतालनि ऐं हेल्थ केयर जा जेके प्रिवेंशन जीअं तव्हां पोलियो जे वर्कर्स जी ॻाल्हि कई त इन्हनि खे जॾहिं वीचारियूं सॼो ॾींहुं कमु थियूं कनि त आउं नथो सम्झां त शाम जो इन्हनि खे कोई बजट में वञी घर जॾहिं पहुचंदियूं हूंदियूं त कोई रिंग ईंदी हूंदी त तव्हांजे अकाउंट में असां पैसा ट्रांसफर करे छॾियूं दिस इज़ फाइनेंशियल मैनेजमेंट त अॼुकल्ह जो जेको जदीद बैंकिंग सिस्टम आहे या फाइनेंशियल मेथड्स आहिनि उन्हनि सां उन्हनि शयुनि खे ट्रांसपेरेंट ऐं उन्हनि ताईं ऐं उहो मुआवज़ो बि उन्हनि जे महिनत जे मुताबिक़ ॾियणो आहे असांखे साॻी नमूने सां डॉक्टर बि शिकायत कनि था त असांखे अञा उहो पघार असांखे नथो मिले हेल्थ वर्कर्स त उहो सॼो जेकॾहिं तव्हां फाइनेंशियल एजुकेशन तव्हांजी हूंदी त यू कैन प्लान अकॉर्डिंगली एंड यू कैन पे इन टाइम ऐं बिल्कुलु फेयर नमूने सां उन्हनि शयुनि खे ऐं तव्हांजो जेको अजायो नुक़सानु आहे मिसाल तौरु असांजो ॿोॾनि में इलाही सारियूं असांजूं इस्पतालूं ॿुॾी वियूं हलियूं रोड ॿुॾी विया हलिया त असांखे इहा बि बजट में रखणी पवंदी टू फेस द एमरजेंसीज़ असां एमरजेंसीज़ जे लाइ या वॾी एमरजेंसीज़ जे लाइ एतिरी बजटिंग में उहा गुंजाइश नथा रखूं ऐं सम्झां थो त असांखे नेचुरल ऐं एमरजेंसी जेके डिसास्टर्स आहिनि उन्हनि जो इफेक्ट माण्हुनि जी सिहत ते ऐं सिहत जे फैसिलिटीज़ ते तमामु घणो थो थिए साॻी नमूने सां असां वटि बिजली जो ख़र्चु एतिरो वधी वियो आहे हलियो बिल्कुलु हींअर त तमामु घणो ऐं उन खे मेंटेन करणु इस्पतालनि जे लाइ तमामु ज़रूरी आहे त जेके बि सोलर आहिनि विंड आहे ऐं बिजली आहे जेकॾहिं इहे टे ई शयूं असां हॉस्पिटल जी बजट में रखी छॾींदासीं त हिकिड़ो सिस्टम स्विच करे वेंदो ॿिए ते ऐं सम्झो सिंध में त हवा एतिरी आहे हैदराबाद में एतिरी हवा आहे जो आउं सम्झां थो त असांखे जेकॾहिं हिते हैदराबाद खे विंड जे ज़रिए सॼी बिजली ॾिनी वञे त जेको असांजे इस्पतालनि जो कम अज़ कम ख़र्चु आहे
उहो बिजली वारो बची वेंदो ऐं असां मरीज़नि जी उन ते असां बहितर नमूने सां ख़िदमत करे सघंदासीं। इहो सभु फाइनेंशियल एजुकेशन करिकुलम में ऐं वाधू अव्हां जे प्रोग्रामनि में बि अगरि इन्हनि ते वधीक ॻाल्हायो वञे त माण्हुनि में इहा फाइनेंशियल लिटरेसी, इन खे असां चवंदा आहियूं फाइनेंशियल लिटरेसी ऐं मैनेजमेंट, त उन सां असां कामयाब थी सघूं था। सही, बिल्कुलु डॉक्टर साहब तव्हां बहितर अंदाज़ सां ॻाल्हायो आहे। अच्छा, असां जॾहिं दवाउनि जी ॻाल्हि कयूं था, अव्हां ज़िक्र कयो त घणो ज़ोर दवाउनि ते आहे, बजट बि ओॾां असांजो जेको आहे सो डिवाइड थिए थो ऐं आम माण्हू बि ॾिसो त मेडिकल स्टोर ते तव्हांखे, मां इहो मिसाल कंहिं हिकु लास्ट प्रोग्राम में बि ॾिनो, तव्हां कंहिं घिटीअ मां गुज़रंदव ऐं उते मेडिकल स्टोर तव्हां ॾिसंदव त 2 खां 3 माण्हू तव्हांखे उते ज़रूरु मौजूदु मिलंदा। उन जी जॻह ते तव्हां गौर कंदव त अव्हांखे फ्रूट जो जेको रेड़ो लॻल आहे उते असांखे एतिरा माण्हू नज़र न ईंदा आहिनि। त इहा भला माण्हुनि ताईं अवेयरनेस कीअं वेंदी? माण्हुनि खे केरु सम्झाईंदो त बाबा दवाउनि खां अलावा बि तव्हां जेको आहे न पंहिंजो पाण खे ट्रीट करे सघो था? डॉक्टर साहब वधीक इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं, ॿ 3 ॿियूं शयूं आहिनि जिन ते डॉक्टर साहब सां ॻाल्हाईंदमि, पर वक़्तु थी वियो आहे नाज़रीन। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे, तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान जो अंगण तव्हांजो पंहिंजो अंगण। जॾहिं बि मौसम जी तब्दीली हूंदी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन मौसम में माण्हुनि जी जेको जिस्म आहे उहो जेसि ताईं वञी हिरे त माण्हू थोरो सर्वाइव उन में कंदो आहे। हिन वक़्तु ॿाहिरि जी मौसम आहे ऐं मूं ज़िक्र पहिरीं बि कयो त असां वटि आराम आराम सां टेम्परेचर जेको आहे इंक्रीज़ थींदो। सो जीअं ई मौसम चेंज थींदी आहे त हर मौसम जो पंहिंजो हिकिड़ो मिज़ाज हूंदो आहे, जीअं हर माण्हूअ जो पंहिंजो मिज़ाज हूंदो आहे उन ई तरह मौसम जा बि कुझु असर हूंदा आहिनि। 25 अप्रैल ते जेको मलेरिया डे आहे उहो दुनिया में सेलिब्रेट कयो वञे थो ऐं उन जी जेका थीम आहे उहा आहे ड्राइव इन टू एंड मलेरिया। सो मलेरिया जो एंड कीअं थींदो उन हवाले सां अॼु जे प्रोग्राम में असां ॻाल्हायोसीं। जॾहिं बि कंहिं डॉक्टर सां ज़िक्र थींदो आहे, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले सां ॻाल्हाईंदा आहियूं या उन डॉक्टर जी जेका पंहिंजी स्पेशलिटी हूंदी आहे उन हवाले सां जॾहिं ॻाल्हि ॿोल थींदी आहे त कोशिशि कंदा आहियूं त सुठे अंदाज़ में उहा ॼाण नाज़रीन अव्हां ताईं पहुची सघे। डॉक्टर हुसैन बख़्श कोलाची साहब असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि। ऐं डॉक्टर साहब, मूं ज़िक्र कयो त असां जॾहिं पब्लिक हेल्थ जी अव्हांजी फील्ड जी ॻाल्हि थिए थी त उहो माण्हुनि खे इहो केरु सम्झाईंदो त हर वक़्तु तव्हां जेको आहे सो सेल्फ मेडिकेशन जी तरफ़ बि नथा वञी सघो ऐं उहे घणियूं दवाऊं वापराइण या उहे रखी छॾणु, बार बार इस्तेमालु करणु, उनखां बहितर आहे त तव्हां पंहिंजी केयर तमामु घणी कयो। जीअं तव्हां बि ज़िक्र कयो डॉक्टर साहब त इलाजु जेको आहे उनखां एहतियात बहितर हूंदो आहे, तव्हां एहतियात कयो त दवाउनि जी तरफ़ कोन वञिणो पवंदो आहे। जी डॉक्टर साहब प्लीज़। हिकिड़ो त असांजी जेका डॉक्टरनि जी ट्रेनिंग जी ॻाल्हि मूं कई, उन मंझि बि असांजो जेतिरो ध्यानु बीमारियुनि ॾांहुं उन्हनि जे दवाउनि ॾांहुं पढ़ाई ते आहे ओतिरो बीमारियुनि खां बचण जे लाइ घटि आहे। इहो असांजे करिकुलम में बि जेको डिज़ाइन में हिकिड़ो या सिस्टम में हिकिड़ो डिफेक्ट आहे त असां ज़्यादा बीमारियुनि खां बचाव जो जेको आहे सो ॻाल्हियूं। ॿियो इहो आहे त मल्टी सेक्टोरल जेका अप्रोच आहे उहा असां वटि कोन्हे। असीं सम्झूं था त डॉक्टर, इस्पतालूं ऐं नर्सूं बीमारियुनि खे ख़तमु करे सघंदियूं, जॾहिं त बीमारियुनि जूं जड़ूं जेके आहिनि उहे कुझु ॿियनि सेक्टरनि ताईं। जीअं मिसाल तौरु मलेरिया जो वास्तो पाणी जे पीअण सां आहे, पाणी जे पीअण जो वास्तो मच्छरनि जी अफ़ज़ाइश आहे। इहे कुदरती शयूं आहिनि, पर जेकॾहिं असां इन्हनि खे हेल्थ सां मिलाए उहो अवेयरनेस म्यूनिसिपलिटी ताईं कंहिं मीटिंग में असां इस्पतालनि खे छॾे सघूं था। साॻी नमूने सां जेकॾहिं कोई म्यूनिसिपल जा इंजीनियर आहिनि उन्हनि खे सम्झाइजे। ऐं इन जे करे हिन वक़्तु वन हेल्थ जो कंसेप्ट पियो अचे। वन हेल्थ जो मतिलबु आहे पीपल, प्लैनेट, प्लांट ऐं एनिमल्स। सही। एनिमल्स जो मतिलबु आहे त जेके इलाही सारियूं बीमारियूं आहिनि असां त मच्छरनि खे बि जेको असांजी आम ॿोली में इहो एनिमल ई सॾियो थो वञे। हालांकि असीं सम्झंदा आहियूं त एनिमल जो मतिलबु जंहिंखे तव्हां पढ़ियो हूंदो त एनिमल किंगडम, प्लांट किंगडम, ऐं इहे शयूं जेके आहिनि से उन्हनि में अचनि थियूं। त एनिमल्स, प्लांट, प्लैनेट
ऐं ह्यूमन बींग्स इन्हनि जे विच में हेल्थ जेका आहे उहा घुमे पई त उनखे असांखे सम्झणो पवंदो। मिसाल तौरु मांकी पॉक्स जी ॻाल्हि आहे जेका अॼुकल्ह खैरपुर में ऐं असांखे कुझु केस कराची में बि शायदि कुझु थिया आहिनि या ॿिए हंधि किथे थिया आहिनि, पर हैदराबाद अञा ताईं। अच्छा डॉक्टर साहब माफ़ कजो, मां थोरो इन में ऐड करणु चाहींदमि। इहो पिणु ॿुधायो वञे पियो त काफ़ी सारा केसिस हाइड बि कया वञनि पिया, त डेफिनेटली अव्हां जी इहा फील्ड आहे त अव्हीं वधीक ॿुधाए सघो था त असल जेका हक़ीक़त आहे उहा छा आहे। जी मूं कल DHO हैदराबाद ग़ुलाम सिंह शाह साहब, पीर ग़ुलाम हुसैन शाह साहब, उन बि इहा ॿुधायो पिए। मिनिस्टर हेल्थ बि ॿुधायो पिए, अज़रा पिचो साहब आहे, ॿई डॉक्टर आहिनि। त उहो असांखे खैरपुर वारे पासे के 12-13 केस कंफर्म केसिस जी ॻाल्हि आहे। तव्हां जेका हिडन केसिस जो चओ था न, उहो त हर हंधि थोरो घणो जेके रिपोर्ट केस थियनि था उन खां वधीक जीअं असां आइसबर्ग फिनोमिना ऑफ द डिज़ीज़ था चऊं, त बीमारियूं कम्यूनिटी में वधीक आहिनि, इस्पतालनि में या इलाज में जेके माण्हू पहुचनि था उहे थोरा आहिनि। सो आउं सम्झां थो त इहा जानवरनि खां इहा बीमारी आहे ऐं इहा माता जे क़िस्म जी बीमारी आहे, यानी चमड़ी जी बीमारी आहे सिधी सही। पर इन जी शुरूआति जेका थिए थी उहा ज़ुकाम, बुखार ऐं थकावट अहिड़े क़िस्म जा सिम्पटम थियनि था ऐं तक़रीबन 21 ॾींहं खनि इन जो पीरियड आहे। यानी अॼु जेकॾहिं तव्हांखे बीमारी थी आहे त 21 ॾींहं खनि अॻु में तव्हांजो या कंहिं जानवर सां कॉन्टेक्ट थियो आहे या उन बीमारी वारे माण्हू सां तव्हां हथु मिलायो आहे या उन सां गॾु तव्हां रहिया आहियो ऐं पोइ उहो चमड़ी में जेको पेनफुल क़िस्म जी हिकिड़ो स्वेलिंग चओ या हिकिड़ो इन्फेक्शन चओ उहो थिए थो ऐं उन जो जेको इलाजु आहे उहे कुझु त एंटीवायरल दवाऊं आहिनि, छाकाणि इन जो वायरस जो नालो आहे उहो आर्थोपॉक्स वायरस आहे। आर्थोपॉक्स वायरस, सही। वायरल दवाऊं ऐं ॿियो इहो आहे त इन में घणो करे ॿारड़ा ऐं जेके वॾी उमिरि वारा ऐं जेके हामला औरतूं आहिनि उन्हनि खे वधीक तकलीफ़ थिए थी। हाणे तव्हांखे ख़बर आहे ॿार कंहिं नंढड़े खे जेकॾहिं ख़ारिश जहिड़ी बीमारी थी त इलाही सारा ख़ारिश जा सबब आहिनि, तंहिंजे करे मिसडाइग्नोस बि थी सघे थी, मिस रिपोर्टिंग बि थी सघे थी ऐं इन खे असांजे डॉक्टरनि खे जीअं मूं ट्रेनिंग जी ॻाल्हि कई, रिफ्रेशर कोर्सिस जी ॻाल्हि कई, त जल्दी खां जल्दी असांजे डॉक्टरनि खे उहा मालूमात, उहा ट्रेनिंग ऐं अहिड़े क़िस्म जा जेके माहिर डॉक्टर आहिनि उहे वञी ज़िले में ॾिसी सघनि था त असांजा डॉक्टर मांकी पॉक्स खे प्रॉपर डायग्नोस करे सघनि, छाकाणि ही घणो करे क्लिनिकल डायग्नोसिस थींदी त थोरी घणी कोशिशनि सां असां इन शइ खे रोके सघूं था। ऐं इहो हिकिड़ो मिसाल आहे वन हेल्थ जो, यानी बीमारी मांकी पॉक्स या एम पॉक्स आहे जानवरनि जी, उहा कन्वर्ट थिए थी माण्हुनि। साॻी नमूने सां रेबीज़ आहे, छिते कुते जो चक आहे, उहो असल में कुतनि में थिए थो, पर असां वटि छाकाणि त उन ते एॾो ध्यानु कोन्हे ऐं उहो खाईंदो कंहिंखे आहे जेके पैदल माण्हू ईंदा आहिनि। वॾनि माण्हुनि खे या जेके गाॾियुनि में माण्हू था वञनि उन्हनि खे घणो करे इहा तकलीफ़ नथी ॾिसण में अचे, हू त हार नाणी था छॾनि, कुतो भॼी थो वञे हलियो। पर राति जे टाइम ग़रीब माण्हू को नौकिरी तां आयो, को फैक्ट्री तां आयो, को जॉब तां आयो या नंढड़ो ॿारु आहे, त अहिड़े नमूने सां इहो बि हिकिड़ो ज़ोनोटिक डिज़ीज़िस ते असांखे ध्यानु ॾियणो पवंदो त न रुगो बीमारियूं असांखे इंसाननि खां लॻी सघनि थियूं पर जानवरनि खां बि लॻी सघनि थियूं। ऐं वणनि जी अहमियत ऐं ॿूटनि जी अहमियत न्यूट्रिशन सां ऐं एयर सां आहे। तव्हांखे ख़बर आहे त वणनि जो कमु छा आहे? ख़राब हवा खे जज़ब करणु ऐं ताज़ा हवा खे पननि मंझां ॾियणु, जंहिंखे असां इहो ऑक्सीजन साइकिल चऊं था। त अहिड़े नमूने सां ॿूटा बि असांजी ज़िंदगी जे तमामु न रुगो सावक ॾियनि था, रौनक ॾियनि था। तव्हां ॾिसो न हींअर बि मुंहिंजे अॻियां तव्हां इलाही सारा गुल फुल जेके आहिनि इहे करे रखिया आहिनि, सो दैट लाइफ इज़ फ्लावरी, लाइफ इज़ प्लेज़ेंट। त वणनि में बि सिहत लिकी पई आहे, रुगो तव्हां उन जो रुगो थोरो क़दुरु कयो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। डॉक्टर साहब हिन वक़्तु इहो बि ॼाणायो वञे पियो त
असां वटि ईंदड़ जेके साल हूंदा उन में तमामु घणी गर्मी हूंदी ऐं मौसम जी तब्दीलियूं असांखे ख़बर आहे त असां हिन वक़्तु सिर्फ़ु असां न पर पूरी दुनिया हिन खे मुंहुं ॾिए पई। सो अवां छा था सम्झो त असां वटि माना चयो वेंदो आहे त सुठा ॿूटा पोखजनि ऐं पंहिंजो ख़्यालु कजे, जेतिरो हथु वसि इंसान जो हले थो त ओतिरी कोशिशि ज़रूरु कजे। सो चाहींदसि त हिन हवाले सां ॻाल्हायो। हिकिड़ो त आहे त वणनि खे वढणु बंदि करे छॾिणो। सही, बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु आहे। वणनि खे वढणु ईअं बि थियो आहे दुनिया में त कुझु चिपको मूवमेंट किननि मुल्कनि में ख़ासि तौर ते नेपाल ऐं ॿियनि हंधनि ते रही आहे त जॾहिं बि कंहिं कंपनी या कंहिं इदारे या ॿेले खे या कंहिंखे बि वढण जी कोशिशि कई आहे त हू हुते उन्हनि जे अॻियां हिकिड़ी रुकावट, ख़ासि तौर ते औरतूं। तंहिंजे करे आउं सम्झां थो त वणनि जे पोखण वारे पासे असां थियूं, न की असां कटण वारे पासे थियूं। ऐं अगरि बिल्कुलु ई का ज़रूरत थोरी घणी महसूसु थिए थी त उहो बि असांजे एनवायरमेंट खे ॾिसी करे बाक़ाइदे उनजी ईअं, ऐं हू बि वण जो जेको वढणु आहे उहो कानून में बि मुंहिंजे ख़्याल में का सख़्तु शिक लिखियलु आहे। उन ते असांजा वकील साहिबान ऐं ॿिया वधीक रोशनी विझी सघनि था करे उन्हनि खां पुछो। सो हिकिड़ो इहो आहे त वण पोखण वारा तव्हां ज़रूरु थियो। ऐं हाणे त चवनि था नंढड़ी सावक बि जेकॾहिं तव्हां ज़मीन में पोखींदव त उन जो बि एतिरो ई इफेक्ट आहे जेतिरो हिकिड़े वण जो आहे। मिसाल तौरु छॿर थी वई हली। डॉक्टर साहब पहिरीं लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिलु कयूं ऐं पोइ पाण अॻियां पंहिंजे व्यूअर्स सां वधीक कुझु शयुनि ते ॻाल्हाईंदासीं। हलो जी, अस्सलामु अलैकुम। हेलो, अस्सलामु अलैकुम। प्रोग्राम में वालेकुम सलाम। हेलो, अस्सलामु अलैकुम। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो। जी जी, सजादकोट खां ॻाल्हायां थो, हिम्मत अली खुश्क। तव्हांखे भलीकार चऊं था सुबुह में राउंड प्रोग्राम में, छा चवणु चाहींदव? अदी शुगर आहे मूंखे, ॿ टे साल थिया आहिनि, 4 साल खनि। अच्छा। उन खां पोइ इहे हाणे छा आहिनि ज़बान में थोरा थोरा ज़ख़म। अच्छा। उहे ज़ख़म छुटनि कोन था, दवा वठी वठी सिधो थी वियो आहे। शुगर बि नॉर्मल आहे, 150 170 खां मथे नथो थिए, हिते आहे, छुटनि कोन था। शुगर वारे डॉक्टर खे ॾसियां थो, टेस्टूं जेकियूं करायूं अथई, हो चए थो त तोखे शुगर जे करे ज़बान नाहे पची पई। ठीकु आहे, डॉक्टर साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खां पुछूं था। डॉक्टर साहब को सवाल पुछणु चाहियो? हा हा, न न बिल्कुलु। हिकिड़ो त हिननि जी लॻे थो आवाज़ वञा त वॾी उमिरि आहे ऐं नौजवान कोन्हे, इन जे करे जेका ॿुधायो त इम्यूनिटी घटि थियण जे करे फंगल इन्फेक्शन जेके आहिनि उहे वधीक थियनि था। जी जी इन जी त तव्हांजी उमिरि केतिरी आहे अगरि ॿुधाइनि त? कॉल ड्रॉप थी चुकी आहे डॉक्टर साहब। हलो ठीकु आहे। सो उहो फंगल इन्फेक्शन जेको आहे उहो थोरो छुटण में बि ॾुखियाई थिए थी ऐं उन जे लाइ ख़ासि हिकिड़ी क़िस्म जी दवा अचे थी जंहिंखे फंगल एंटी फंगल चवनि था, या हिकिड़ी नीरे रंग जी दवा अचे थी। पर जीअं ॿुधाए पियो त को मार्बिडिटी बि आहे, शुगर आहे या ब्लड प्रेशर, उन जे करे बि उनजी इम्यूनिटी घटि थींदी हूंदी ऐं थी सघे थो त उनजो वज़न बि थोरो वधियलु हुजे। त इन्हनि सभिनी शयुनि ते अगरि हू ध्यानु ॾींदो त इनशाला उनजी बहितरी थींदी। ऐं पंहिंजे खाधे पीते में न्यूट्रिशन में विटामिन सी वारियूं शयूं या जेके असां वटि फ्रूट आहे जंहिंमें नारंगी आहे या लीमो आहे, अगरि इन जो इस्तेमालु हू पाणी में या ईअं कंदो त विटामिन सी इज़ एंटी ऑक्सीडेंट, उहो घणनि बीमारियुनि खे ठीकु करे सघे। सही सही। अच्छा डॉक्टर साहब, हूअं चवंदा आहिनि त मादे ते गरमाइश हुजे, अक्सर जेको आहे सो तव्हां डॉक्टर आहियो त पेशेंट्स ईअं ई माना डॉक्टर्स ॾे वेंदा हूंदा पर्टिकुलर या फिज़िशियन ॾे वेंदा हूंदा त ईअं ई ज़िक्र कंदा आहिनि त मादे में गरमाइश आहे, उनजी वजह सां बि इहो बि रीज़न हूंदो आहे त उहो जेको आहे न छाला थी पवंदा आहिनि वात में ज़ुबान ते। असां वटि त इम्यूनिटी जो कंसेप्ट आहे। सही। ठीकु आहे। ऐं इन्फेक्शन जो कंसेप्ट आहे त जॾहिं बि माण्हू जो मुख़्तलिफ़ बीमारियूं थींदियूं त लाज़मी जिस्म उन्हनि सां विढ़ंदो रहंदो त उहे जेके इन्फेक्शन आहिनि जेके न बि थियण जहिड़ा हूंदा उन्हनि जो, ऐं ख़ासि तौर ते जेके ज़ुबान वारा इन्फेक्शन आहिनि इन में फंगल इन्फेक्शन या इहो हिकिड़ो जरासीम आहे जेको बैक्टीरिया वायरस कोन्हे, उहे थोरा वधीक थियनि था। उनखे असांजी बीमारी थ्रुश बि चऊं था ऐं फंगल इन्फेक्शन बि चऊं था। त
त इहे शयूं थींदियूं। पर इहो जेको सर्द ऐं गरम जो असां वटि कंसेप्ट आहे न, बेदो गरम आहे, बेदो सर्द आहे, हालांकि तव्हां उनखे ॾिसंदो न को उहो सर्द आहे न को गरम आहे, पर इहे असांजा कुझु कंसेप्ट ऐं मिथ्स आहिनि जेके असां माइटनि खां उन्हनि खां ॿुधंदे हाणे असांजे ज़हन में वेही रहिया आहिनि त हीउ मैदो गरम। असल में उहो बि जेको तव्हां ॿुधायो था इहो बि इनडाइजेशन जो या हाज़मे जो या मैदे जो को इन्फेक्शन आहे, जंहिंजे करे जंहिंखे असां सवले ज़बान में चई सघूं था गैस्ट्राइटिस। सही, गैस्ट्राइटिस अल्सर हिकिड़ी ॿी शइ आहे। सो गैस्ट्राइटिस जेकॾहिं घणो तव्हां खाई वेंदो, बेतरतीब खाईंदो, जंहिंखे ईटिंग डिसऑर्डर चवनि था, तव्हां ॾिठो हूंदो त ऑफिसनि में घरनि में थोरी थोरी देरि खां पोइ अॻे छा कंदा हुआ माण्हू, अॻे सुबुह जो खाईंदा हुआ, वरी 12-1 बजे कुझु घर जो पकल खाई वरितऊं, ताज़ो खाई वरितऊं, ऐं अहिड़े नमूने सां हुननि जी सिहत बहितर हूंदी। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। डॉक्टर साहब, आम अस्पतालुनि जो ज़िक्र करणु चाहींदसि। हिन वक़्तु बि तव्हां कंहिं बि अस्पताल में वञो त अव्हां ॾिसंदव त तमामु घणो क्राउड हूंदो, इलाही रश हूंदी, ऐं असां वटि पब्लिक हेल्थ जा डॉक्टर हिन वक़्तु मौजूदु आहिनि। सो डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब सम्झो था त माण्हुनि खे जेको आहे सो फैसिलिटेट कयो वञे थो, ऐं उन्हनि जो जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे ॿुधा वञनि था, छो त उहो जेको डॉक्टर उते मौजूदु हूंदो आहे ऐं उहो ई डॉक्टर पंहिंजी पर्सनल क्लिनिक ते मौजूदु हुजे थो, त हुन बिहेवियर में ऐं बाद में तव्हां हुन पर्सनल क्लिनिक ते वञो त उहो थोरो असांखे जेको आहे न डिफरेंस नज़र ईंदो आहे। वॉट एवर छा बि रीज़न आहे, पर इहे सभु शयूं त आहिनि। इहो बि असांजी जेका मेडिकल जी एजुकेशन आहे ऐं प्लस कम्यूनिटी मंझि जॾहिं उहो माण्हू पहुचे थो त उते उन जी कहिड़े नमूने सां हिकिड़ी सोशल तरबियत थिए थी, उन जे इर्द गिर्द केतिरी थिए थी, इहे ॿई शयूं आहिनि। छाकाणि हू बि हिन मुआशिरे में जा वञे थो त असां वटि थोरो ट्रस्ट जेको आहे सो सरकारी इदारनि में ओवरऑल घटि आहे। चाहे उहो कहिड़ो बि खातो हुजे, टेलीफोन जो मिसाल वठो तव्हां, बिजली जो मिसाल वठो तव्हां, इवन आउं त चवंदो कोर्टनि जो मिसाल वठो त माण्हू थोरो सम्झनि था त हिते असांखे या देरि थींदी, ऐं प्राइवेट वारे पासे वरी थोरी एफिशिएंसी वधीक थी ॾिसण में अचे या पैकिंग वधीक ॾिसण में अचे थी सुठे नमूने सां। जीअं तव्हां ॾिसो असांजी पुराणी पोस्ट ऑफिस हुई, ओॾां हाणे को ख़त विझण जे लाइ एतिरो एतबार नथो करे जेतिरो TCS ते या हुन ॿिए इदारे ते करे थो। सही ॻाल्हि आहे। त अहिड़े नमूने सां असांखे खपे त हेल्थ खे असां ज़्यादा फोकस कयूं, न कि डॉक्टर खे, ड्रग्स खे ऐं डिज़ीज़ खे फोकस कयूं। जेकॾहिं असां सभई गॾिजी सिहत जे सिलसिले में सोचींदासीं, जेको थीम बि आहे ड्राइव इन टू एंड मलेरिया, ऐं चवंदो ड्राइव इन टू एंड द डिज़ीज़िस, असां इन खे थोरो वधीक करे सघूं था। हिकिड़ी बीमारी खे छो, सभिनी बीमारियुनि खे असां रोके सघूं था, जंहिंमें वैक्सीन ऐं पोलियो जो तव्हां ज़िक्र कयो त असांजे पोलियो जे वर्कर्स खे जॾहिं वीचारियूं दरवाज़े ते अची बीहनि थियूं त 10-10 मिंट जेको आहे सो उन्हनि खे बीहणो थो पवे गर्मी में, ऐं उहो दरवाज़ो नथा खोलीनि या उन्हनि खे सही मालूमात नथा ॾियनि। त आउं सम्झां थो इहो बिहेवियर जेको आहे इहो असांखे चेंज करिणो पवंदो आहे। जेके प्रोग्राम में तव्हां बि अपील कई आहे, आउं बि अपील कंदुसि त आउं त चवंदो आहियां वैक्सीन तोहफ़ो आहे, गिफ्ट आहे फ्रॉम द हेल्थ डिपार्टमेंट खणी चओ या हेल्थ सेक्टर खणी चओ, ऐं उहे मुफ़्त में तव्हांजे दरवाज़े ताईं खणी अचनि था त उन्हनि खे तव्हां उन हिसाब सां बग़ैर कंहिं हेज़िटेंसी जे या हॿक जे तव्हां हुनजी आदर भाउ कयो, पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे उहो वैक्सीन पीआरियो। ऐं वैक्सीन जहिड़ी सेफ शइ आउं सम्झां थो का बि दवा कान्हे। सभु जेके दवा तव्हां इस्तेमालु कयो था एज़ कम्पेयर टू द वैक्सीन, ऐं उन्हनि में को नुक़सानु कोन्हे, ऐं उहे सभु ट्रेंड आहिनि, उन्हनि खे सम्झाए पोइ मोकिलियो थो वञे, उन्हनि जे मथां उन जा सुपरवाइज़र मुक़ररु आहिनि। सो आउं सम्झां थो इन ते असांखे ध्यानु ॾियणो पवंदो। ज़बरदस्त। अच्छा डॉक्टर साहब, आम माण्हू सम्झो था त हू पब्लिक हेल्थ खे सम्झी सघे थो, या असां डॉक्टर ई अञा कोन सम्झो आहे, छाकाणि त असां वटि हेल्थ असां वटि पहिरीं असां वटि प्रायोरिटी जेका आहे उहो आहे त असांजो शादियूं कीअं थियनि, असां गाॾी कीअं वठूं, असां घर जो फर्नीचर कीअं वठूं, या वरी असां शोशा कीअं कयूं,
त उहो जॾहिं असांजी प्रायोरिटी में जीअं तालीम ऐं सिहत अची वेंदा हलिया त आउं सम्झां थो त असां इलाही शयुनि खे बहितर सो इट इज़ अ क्वेश्चन ऑफ प्रायोरिटी या ईअं सम्झो त तव्हां तरजीह कंहिंखे था ॾियो। ठीकु आहे, हिकिड़ो इहो थी वियो हलियो। ॿियो इहो आहे त असां वटि रेगुलर कंटिन्यूअस हेल्थ इंफॉर्मेशन जो फ्लो हाणे मोबाइल जे ज़रिए बि थी सघे थो, पर तमामु घटि प्रोग्राम आहिनि जेके मुसलसल सिहत जे बारे में माण्हुनि खे मालूमात ॾींदा हुजनि मैसेजिस जे ज़रिए ऐं पंहिंजे कंहिं प्रोग्राम जे ज़रिए। अॼु बि मूं WHO जो बि ॾिनो डेली डोज़ ऑफ द हेल्थ। सही सही, डेली डोज़ ऑफ द हेल्थ। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे शामिल कयूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा जी, तव्हांखे भली कार चऊं था। बारे में ॻाल्हायो पिया। जी हा, हेलो जी अदा, तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? बाबा कोटड़ी मां मामा मुश्ताक सिद्दीकी। तव्हांखे भली कार चऊं था, छा चवणु चाहींदव? इहो चवणु चाहियां थो त पाणी जे बारे में डॉक्टर साहब जेको ॻाल्हाए पियो, जी जी, त पाणी में ख़राबी आहे। पाणी में अॻे असां छा कंदा हुआसीं, डॉक्टर साहब ॻाल्हाए पियो, ऐं छा ॻाल्हायां? डॉक्टर साहब ॿुधनि पिया? ॿुधायो। चवण जो मक़सदु इहो आहे त पाणी अॻे असां खूह जो पाणी हुजे या नलके जो पाणी या ही गवर्नमेंट वारो पाणी हुजे, उनखे फिटकी लॻाईंदा हुआसीं। सही। ऐं वाटर सप्लाई वारा बि फिटकी विझंदा हुआ पहिरां, उहो फिटकी कोन था विझनि, पोइ असां फिटकी लॻाए उनखे छाणींदा हुआसीं त मिटी बि हली वेंदी ऐं उन में जेके जीवड़ा हूंदा हुआ उहे बि ख़तमु थी वेंदा हुआ। त इनजे करे वॾो फ़ाइदो हूंदो, माण्हू खे बीमारी जेकी पाणीअ मां थिए थी उनमें बचत थींदी। फिटकी हिकिड़ी सुठी शइ आहे जेकी आम सस्ती बि आहे, आम जॻह ते दुकान में मिलंदी बि आहे। हींअर बि माण्हू ॿाहिरां वारा घणे भाङे फिटकी इस्तेमालु कनि था। ठीकु आहे, ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी, थैंक यू। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो। सम्झां थो त फिटकी जेका आहे उहा बि डिसइंफेक्टेंट आहे। क्लोरीन ऐं फिटकी जो इस्तेमालु जेको आहे सो पुराणे ज़माने खां अचे थो, पर छाणण जी बि हिननि ॻाल्हि कई आहे। सो हाणे इहा बि रिसर्च आई आहे त जेकॾहिं तव्हां हिकिड़े तह जा न, पर जेकॾहिं तव्हां 6 खां 8 या 4 खां 8 तह करे साफ़ कपिड़े में जेकॾहिं पाणी छाणींदो त तव्हांजो पाणी बिल्कुलु साफ़ थी वेंदो हलियो या उहो सेफ वाटर थी वेंदो हलियो। त आउं सम्झां थो त इहो छाणणु, फिटकिड़ी ऐं पाणी जो जेको क़दुरु करणु, हाणे तव्हां हिन ॻाल्हियुनि मंझां बि लॻो पियो न त पुराणा माण्हू हुनजो क़दुरु कंदा हुआ। हाणे उहे शयूं असां विसारे छॾियूं आहिनि। फिटकिड़ी बि पई आहे, असीं बि पिया आहियूं, पाणी बि पियो आहे, थियो सिर्फ़ु इस्तेमालु करिणो आहे या उन ते तवजह ॾियणो आहे, ड्रा अटेंशन। जी हा डॉक्टर साहब, बिल्कुलु सही। डॉक्टर साहब, असां वटि सिहत जा जेतिरा बि इदारा आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके हॉस्पिटल्स आहिनि, अव्हांजी डेफिनेटली वाबस्तगी सिहत जे इदारनि सां रहे थी। अव्हां सम्झो था त असां वटि जेको जंहिं अंदाज़ में कमु थियणु खपे उअं थिए थो, या हर जॻह ते परफेक्शन बि कोन हूंदी आहे, कुझु शयूं त हुजनि थियूं, पर जेतिरो कमु थियणु घुरिजे उहो थिए थो? ॾिसो, असां वटि कुझु जेके आहिनि WHO जा इंडिकेटर आहिनि त 10,000 आबादी ते केतिरा डॉक्टर, नर्सिस ऐं मिडवाइफ हुअणु खपनि। सही। उहो WHO चए थो घटि मां घटि 43 हुअणु खपनि। सही। जंहिंमें 20 खनि डॉक्टर आहिनि ऐं 20 खनि ॿिया नर्सिस ऐं इहे थी वेंदा हलिया। इहो माना वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन चवे थी जेकॾहिं 10,000 माण्हुनि जी सिहत खे तव्हांखे अॻिते खणी वञिणो आहे त तव्हांखे 43 हेल्थ वर्क फोर्स खपे। असां वटि इहो 23 जे बराबरि बि कोन्हे। हिकिड़ो इहो आहे त असांखे इहो ॿी ॻाल्हि आहे त शहर में किथे तव्हांखे हिकिड़ी बाज़ार में इलाही डॉक्टर गॾु थियल वेठल नज़र ईंदा, पर जेकॾहिं उनखे तव्हां सॼे ज़िले हैदराबाद सां वंड कंदो त तव्हांजो जेको पॉपुलेशन ऐं हेल्थ वर्क फोर्स रेशियो आहे उहो तमामु घटि तव्हांखे नज़र ईंदो। बिल्कुलु हिकिड़ो त इहो करिणो आहे। ॿियो ॾींहुं ॿुधायो त प्रिवेंशन ते असांजे इस्पतालनि जो बि को ध्यानु कोन्हे। उहे सम्झंदा असांजी इहा ड्यूटी कोन्हे। ऐं सम्झां थो 60% जेको असांजो कमु आहे उहो प्रिवेंशन हुअणु खपे।
40% असांजो कमु जेकॾहिं का बीमारी अॼु असांजे इस्पताल में घणी ॾिसण में थी अचे त उते जे मेडिकल सुपरिटेंडेंट खे DHO खे उतां जे नाज़िम खे उतां जे MPA खे हिकदमि उन बीमारी जे बारे में जेके जेके बि असांजा ज़िले जा ऑफिसर्स आहिनि उन्हनि सभिनी खे गॾिजी इहो जीअं असांखे एमपॉक्स जी ॻाल्हि पिया ॿुधाइनि मलेरिया जी तव्हां ॻाल्हि पिया ॿुधायो गर्मी जी ॻाल्हि पिया ॿुधायो त आउं सम्झां थो इन ते न रुॻो मिस ताहिरा खे या डॉक्टर कोलाची खे ॻाल्हाइणु खपे पर दिस शुड बी अ कम्यूनिटी वॉइस दिस शुड बी अ हेल्थ वॉइस ऐं जॾहिं बि आवाज़ मथे थींदो आहे त मसाला ख़ुदि ब ख़ुदि ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे जेको आहे डॉक्टर साहब वधीक ॻाल्हायूं था वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक छो नाज़रीन ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान थोरो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं डॉक्टर साहब तमामु सुठियुनि शयुनि ते ॻाल्हायो आहे ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे डॉक्टर साहब हिकिड़ी ॻाल्हि मूंखे तव्हांजी वणंदी आहे त जॾहिं बि तव्हांजी अपीयरेंस हूंदी आहे न प्रोग्राम में त अव्हांखे ख़बर हूंदी आहे त मूंखे कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते ॻाल्हाइणो आहे ऐं अव्हां वेल प्रिपेयर्ड हूंदा आहियो हिकिड़ी ॻाल्हि इहा बि सुठी आहे त डॉक्टर साहब जेको आहे सो न्यू रिसर्चिस जेके आहिनि उन्हनि जी पंहिंजी फील्ड जे हवाले सां त हू उन ते नज़र रखंदा आहिनि ऐं उन्हनि जो ज़िक्र कंदा आहिनि उन हवाले सां ॼाण अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदा आहिनि सो इहे शयूं घटि माण्हुनि में हूंदियूं आहिनि घटि माण्हू जेको आहे सो अपडेटेड रहंदा आहिनि सुठो पढ़ंदा आहिनि ऐं सुठो पढ़ो था ऐं सुठी नॉलेज अव्हां वटि आहे यस डॉक्टर साहब मां थोरो ॻाल्हाइणु चाहींदमि गर्मी जी मौसम जे हवाले सां ऐं डेफिनेटली असां वटि जॾहिं गर्मी तमामु घणी पाण सभु फेस कयूं था ऐं जिस्म में पाणी जी कमी थी वञे थी माण्हू घणो थो सर्वाइव करे उनजे करे तव्हांजी रूटीन वॉट एवर कीअं बि आहे खाधो पीतो सही न आहे फ्रूट जेको आहे उहे असीं कोन था वठूं सही वाइटामिन्स असांजे जिस्म में कोन्हनि त पोइ असां घणो सर्वाइव कयूं था डॉक्टर साहब आम माण्हू जेको हिन वक़्तु तव्हांखे ॿुधे थो ॾिसे थो उनखे छा चवणु चाहींदव बहरहाल तव्हां थोरी अॻु में अपडेट थियण जी या ॼाण जी ॻाल्हि कई मूंखे यादि आहे त असांजो तमामु PM अमर मरूम वकील हो उहो चवंदो हो त डॉक्टर ऐं वकील जंहिं ॾींहुं पढ़णु शुरू ख़तमु करे छॾियो रोज़ या नॉलेज वठणु रोके छॾियो उन ॾींहुं उन वकील रहंदो न डॉक्टर रहंदो So for every field, I think every person should upgrade the knowledge. I believe. And now knowledge is around you. Yes. And it is on the fingertip. कल ही मूं ॾिठो पियो त अॻे असां ॿुधंदा हुआसीं त पत्थर जी स्टोन एज आहे ब्रॉन्ज़ एज आहे इंडस्ट्रियल एज आहे हाणे लिखियो पियो स्क्रीन एज आहे हीअं तव्हांखे हर शइ जेका आहे सा स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था चाहे उहा का बीमारी हुजे चाहे कहिड़ी हुजे सो असां छाकाणि त इन फील्ड जा आहियूं त रोज़ ऐं सम्झां थो त जेकॾहिं तव्हां AI खे ॾिसंदो ऐं YouTube खे रुॻो ॾिसंदो या चैनल खे ॾिसंदो या हिकु दफ़ा मूं इहो ॾिठो पिए त केतिरनि यूनिवर्सिटियुनि जा लेक्चर हिकिड़े कलाक में मौजूदु आहिनि नेट ते त मुंहिंजे ख़्याल में जेसिताईं मूंखे यादि पए थो त कोई 2 लख लेक्चर हर वक़्तु मौजूदु आहिनि या हलनि पिया मुख़्तलिफ़ टॉपिक ते जेके तव्हां एक्सेस करे सघो था ख़ैर एनीवे हाणे अचूं था असां गर्मी वारी मौसम जे सिलसिले में त गर्मी खे त असां रोके नथा सघूं जेका कुदरती आहे पर कुझु शयूं आहिनि जेके असां पाण पैदा कयूं आहिनि जंहिंजो मिसाल अर्बनाइज़ेशन आहे जंहिंजो मिसाल इंडस्ट्रियलाइज़ेशन आहे जंहिंजो मिसाल ट्रांसपोर्ट आहे ऐं जंहिंजो मिसाल असांजी फूड इंडस्ट्री आहे अॻे को घर में सुबुह जो चुल्ह ॿरंदी हुई वरी बंदि थी वेंदी हुई हली हाणे त तव्हां वञी ॾिसो त शहरनि में बाज़ारनि में ऐं जीअं असांजे दोस्त ॿुधायो होटलनि में तव्हां ॾिसंदो त तव्हांखे
कोयला हुजनि, गैस हुजे, ईअं सम्झो त हिकिड़ो एनवायरमेंट में मुसलसल कान का शइ असां मोकिलियूं पिया। प्लस असां वटि एयर कंडीशनर जो इस्तेमालु एॾो वधी वियो आहे। हलियो, ऐं तव्हांखे ख़बर आहे त उन में जेका क्लोरोफ्लोरो कार्बन कूलिंग गैस जेका इस्तेमालु, फ्रिज जो इस्तेमालु आहे असां वटि, इहे सभु शयूं किथां न किथां निकिरी एनवायरमेंट में वञनि थियूं। ऐं इहा गर्मी जेका तव्हां ॻाल्हि पिया कयो, इहा असांजी पंहिंजी पैदा कयल आहे, इट इज़ नॉट फ्रॉम द नेचर। पर हाणे असां वटि छाकाणि त समुंड मौजूदु आहे, असां वटि हिमालय मौजूदु आहे, असां वटि खीरथर मौजूदु आहे, असां वटि हिकिड़ो कुदरत ईअं मूंखे त लॻंदो आहे कोई बेश्त जो नज़ारो जेको आहे सो असांखे ठाहे ॾिनो आहे, जंहिंमें ही मौसमूं जेके आहिनि से मौजूदु आहिनि। ऐं उन सां असांजा फसल, असांजा बाग़ात, मिसाल तौरु गर्मी न थिए त अंब कॾहिं बि न थियनि, जेकॾहिं गर्मी न थिए त तव्हांजा ही ज़ैतून इहे फसल जेके आहिनि थी सघे थो। अहिड़े नमूने सर्दी न थिए त तव्हांजी कणक कोन थींदी। सो योर एंटायर लाइफ इज़ डिपेंडेंट ऑन दिस वेदर, जेका असां वटि जेके मॉनसून था चऊं या जेके था चऊं। हाणे हिन में जेका गर्मी वधी आहे उन खे घटि करण जे लाइ असांखे इहे शयूं, ऐं उन जो काउंटर आहे वणकार ऐं कुशादा रोड रस्ता, ऐं उन्हनि ते थोरी घणी असां जेका पाणी जी छटकार आहे। अॻे इहो कंहिं ज़माने में तव्हां ॾिठो हूंदो त रोडनि ते थोरी घणी छटकार थींदी हुई। साॻी नमूने सां असां वटि दरियाए सिंध जेको आहे उन जे पाणी ऐं उन जी रौनक खे बहाल रखिणो आहे। मिसाल तौरु जेकॾहिं दरियाए सिंध जो वहकिरो सुठो हूंदो त हैदराबाद में अॼु टेम्परेचर जेको आहे कोन, हवा जेॾीमहिल उनखे टच कंदी त उहा अॻियां अहिड़े नमूने सां मंछर आहे, असां वटि कींझर आहे, इहे सभु शयूं असांखे कुदरत ॾेई छॾियूं आहिनि। सिर्फ़ु असांखे इन्हनि जो कदर करणो आहे, बहितर करणो आहे। असां वटि मंग हूंदा हुआ हैदराबाद में, तव्हां ॾिसो न, उहो हिन वक़्तु बि जॾहिं असां हुनजी स्टडी कयूं था त तव्हांखे ख़बर आहे त हेठीं हवा जेका हूंदी आहे उहा थधी हूंदी आहे, या उहा जेका घुटियल हवा जेका हूंदी आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं विशिएटेड एयर, जंहिंमें कुझु शयूं हुजनि। ऐं मथीं जेका ताज़ी हवा आहे उहा थोरी हल्की हूंदी आहे। त हल्की हवा जेका आहे सा ॻरी हवा ॾांहुं अची उन खे वरी ॻरी हवा खे ॿाहिरि खणी वेंदी हुई। दिस वॉज एयर साइकिल, जंहिंसां कूल ऐं फ्रेश, न रुॻो थधी हवा पर तव्हांखे साफ़ हवा जेका आहे सा उहा मिलंदी। असां उहे मंग ठाहिण हैदराबाद खे त चवंदा ई मंगनि जो शहर हो, ऐं उन्हनि जो रुख बि हूंदो हो जंहिं पासे खां हवा ईंदी हुई। त असां जॾहिं हवाउनि जे शहर में बि हवा जा उहे कुदरती ऐं जेके असांजा हिस्टोरिकल शयूं हुयूं, ऐं सम्झां थो अॼु बि जेकॾहिं हैदराबाद जे हर घर खे हिकिड़ो मंग ॾेई छॾिजे त हैदराबाद टेम्परेचर विल नॉट बी अ हॉट टेम्परेचर। ऐं प्लस इहे जेके होटलूं आहिनि, इंडस्ट्रीज़ आहे, इन जा वक़्तु मुक़ररु करे छॾियूं। जेका ज़रूरी इंडस्ट्री आहे उहा भले हले, पर जेके ॿियूं आहिनि उन्हनि जो थोरो वक़फ़ो करणु खपे। ऐं माण्हुनि खे खपे जेके घरनि में रहनि था उहे बि जेका एसी जो इस्तेमालु आहे उन जे बजाए जेकॾहिं पंहिंजे दरियनि खे ऐं ॿियनि शयुनि खे, पखनि खे या बहितर नमूने सां थोरी वणकार करे छॾींदा त आउं सम्झां थो त 24 कलाक मुंहिंजे ख़्याल में असां वटि एसी जेको हलणु आहे इहो बि थोरो मैनेज करे सघे थो। असां कोन था चऊं त इहे सहूलियतुनि जो फ़ाइदो न वठो, यू एंजॉय देम, पर उन्हनि जो क़दुरु कयो ताकी एनवायरमेंट खे बि नुक़सानु न पहुचे, गर्मी बि न थिए। ऐं इहा गर्मी तव्हांजे अॻियनि नसलनि ताईं हली वई त पोइ तव्हां छा कंदव? ज़बरदस्त डॉक्टर साहब, ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं असां अॼु जे दौर में लग्ज़री लाइफ खे एॾो त पसंदि कयूं था जो जेका ख़ूबसूरती आहे ज़िंदगी जी उनखे इंसानु विञाए वेठो आहे। मां तव्हां सां रेंडमली हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदमि। नाज़रीन, मूंखे ज़हन में क्लिक थी आहे त जॾहिं गर्मियुनि जो ज़िक्र थिए थो ऐं उन नेचुरल लाइफ खां इंसानु जेको आहे सो हटी वञे थो ऐं फेक शयुनि जे तरफ़ जॾहिं उहो अॻियां वधी वञे थो त उहो पंहिंजे लाइ जेको आहे न सम्झो त पंहिंजी ज़िंदगी खे हिकिड़े आड़ाह में पियो विझंदो वञे ऐं ख़बर कोन थी पवे। तव्हां पाण सोचो त जेको माण्हू 24 कलाक एसीअ में वेहंदो डॉक्टर साहब, त उहो आम टेम्परेचर में वेही कोन थो सघे।
या कुझु शयूं जेको आहे सो जेकॾहिं को प्रोग्राम आउं करियां ऐं एस्थेटिक जे हवाले सां असां ज़िक्र कयूं त अॼुकल्ह जेके बि प्रोडक्ट्स क्रीम्स यूज़ थियनि थियूं स्किन ते, तव्हां जेको आहे न घणी देरि ताईं ॿाहिरि ईअं नथा वञी सघो, माना तव्हां चवंदव त प्रोटेक्शन हुजे, माना आम जेका लाइफ आहे उनखे तव्हां ॾाढो कॉम्प्लिकेटेड करे छॾियो आहे, पंहिंजा ई मसइला पाण क्रिएट करे वेठा आहियो। ॿी ॻाल्हि मूंखे डॉक्टर साहिबु इहा ॾाढी ज़बरदस्त तव्हांजी लॻी त असां जेको आहे न जॾहिं हुन AC में ई तमामु उन्हनि शयुनि जा आदी थी वञूं था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ वरी आम रूटीन में इंसानु जेको आहे न हली नथो सघे। यस डॉक्टर साहिबु इहे सभु त असांजा जेके आहे न साइड इफ़ेक्ट्स हिकिड़ा आहिनि, तव्हां पाण जेके पैदा कया आहिनि। ॿियो तव्हां ज़िक्र कयो त असां वटि जेको गर्मी आहे उहा मेन मेड आहे ऐं उनजा कुझु इहे सबबु आहिनि। सो मां चाहींदसि त सिंपल असांखे जेको लाइफ आहे उनखे अपनाइणु घुरिजे, सादो जेको तरीक़ेकार आहे उनखे एक्सेप्ट करणु घुरिजे त असां पंहिंजे लाइ हरू भरू ॾुखियाईनि खे कोन चूज़ कंदासीं। डॉक्टर साहिबु तव्हांजी ॻोठ जी ॻाल्हि कंदसि, मॉडल विलेज आहे अव्हांजो, जी हा जी हा, मां ज़िक्र उन टंडे कोलाची जो करणु चाहींदसि ऐं ॾाढो ज़बरदस्त ॻोठ आहे जंहिं अंदाज़ में ख़्यालु कयो वञे थो रोडनि रस्तनि जो, स्कूलनि जो, एजुकेशन जो, सफ़ाई सुथराईअ जो, त चाहींदसि उन हवाले सां ज़िक्र कयो। ऐं इहो बि डॉक्टर साहिबु मां चवंदसि पंहिंजे तमामु नाज़रीन खे त इहो असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे आस पास खे पाण जेको आहे न उनखे ऑन कयूं त डेफिनेटली असांजा जेके ॿिया ॻोठ आहिनि सिंध जा उहे बि मॉडल विलेज ज़रूरु बणिजी सघजंदा। ह्यूमन सेटलमेंट जेका आहे न या इंसानु जेको आहे अची गॾिजी वेहणु सिखियो, उनजो वॾे खां वॾो मिसाल त मोहन जो दड़ो तव्हां वटि पियो आहे, बिल्कुलु उन खे हुननि गलियुनि में घटियुनि में ड्रेनेज में ऐं पाणी जी सप्लाई में ग्रेट बाथ में तव्हां उहो ॾिसो त अञा ताईं उनजी डिज़ाइन जेका आहे सो पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे ऐं साफ़ सुथरा घर हुआ जिते इहे माण्हू रहंदा हुआ। त असां वटि इहो कंसेप्ट त पुराणो आहे त गॾिजी रहिजे, जंहिंखे असां ह्यूमन सेटलमेंट चऊं था। वॾा शहर असां वटि थोरा आहिनि, असां वटि ॿाराड़ी तमामु घणी आहे, त असांजे ॻोठ जी ॻाल्हि जेका कयूं था त इहो बि ईअं ई हो जीअं आम तरह ॻोठ आहे। 82 में असां हुते ॻोठ सुधार संगत ठाहीसीं, हिकिड़ी तनज़ीम ठाहीसीं, हिन वक़्तु ॻोठाणी औरत तनज़ीम बि आहे। ऐं थर वारे पासे वरी असां बांह ॿेली जी तनज़ीम ठाहीसीं, छाकाणि थर खे वेझो थो पवे। मक़सदु इहो ई हो त माण्हुनि में पंहिंजी मदद पाण जो जज़्बो पैदा कजे। जेसीं ताईं माण्हू पंहिंजी मदद पाण जे जज़्बे सां अॻिते नथो वधे तेसीं ताईं ॿाहिरीं केॾी बि मदद अचे उहा उन में उहो रंग या उहो इम्पैक्ट पैदा नथी करे सघे। त असांजे ॻोठ मंझि बि कोशिशि कईसीं त पहिरीं प्राइमरी स्कूल जेको किरण जे क़रीब हो उनखे कुझु बहितर कयूं। जॾहिं उहो उते बहितर थियो त उनखे असां मिडिल कयो, मिडिल बहितर थियो त हाई स्कूल कयोसीं, हाई स्कूल खां पोइ असां हायर सेकेंडरी ते वियासीं। कल्ह मैट्रिक जो उते इम्तिहान थियो आहे त उन में 300 खनि छोकिरियूं इम्तिहान ॾिनो आहे 9th मैट्रिक जो, ऐं 500 खनि छोकिरा जेके आहिनि से उन में वेठा आहिनि थिया। ऐं तव्हां ॾिसो त एट द डोर स्टेप यानी उहे जेके बि इम्तिहान ॾियण वारा हुआ उहे अधु कलाक खां मथे उन्हनि सफ़र न कयो आहे। ऐं उन्हनि जो ख़र्च छा लॻो, के पंधु आया, के साइकिल ते आया, के थोरो घणो मोटर साइकिल ते आया, ऐं पंहिंजी तालीम हू मैट्रिक ताईं मुकमल करे विया विथ नो कास्ट। ऐं इहो सॼो पब्लिक सेक्टर स्कूल आहे। त आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो वॾो मिसाल आहे। साॻी नमूने सिहत जो मामिलो आहे त उते 24 कलाक एम्बुलेंस आहे, डॉक्टर्स आहिनि, डॉक्टराणियूं आहिनि, वैक्सीनेशन आहे। त माण्हुनि खे थोरी घणी जेका बीमारी थिए थी उनजो इलाजु उन्हनि खे ऐं सम्झां थो हूं त WHO जो आहे त कलाक लॻे थो, पर असांजे ॻोठ में इहो असांजे 10 मिंटनि में तव्हां उन अस्पताल में पहुची सघो था। साॻी नमूने सां डिलीवरी जी सहूलियत राति ॾींहुं मौजूदु आहे, जेका ट्रेंड जेके आहिनि से उहे माण्हू असांखे कराइनि था। पर कल्चरल हाल बि मौजूदु आहे। जीअं तव्हांजो स्टूडियो आहे न, ईअं ई असांजा इलाही सारा ॻोठ सुधार सेमिनार जा प्रोग्राम उन में जीअं तव्हां महिमान घुराईंदा आहियो, असां बि हिन साल असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते ई उते लेक्चर कराया हुआ ऐं उन मंझि असांजा इलाही सारा ॿिया महिमान बि आयल हुआ।
कल जॾहिं मूं आर्टिफिशियल इंटेलिजेंस खां पुछो त मूंखे मुंहिंजे ॻोठ जी हिकिड़ी प्रेज़ेंटेशन ठाहे ॾे, हीउ 300 साल पुराणो ॻोठ आहे, कोलाचन जो आहे, हिन तालके मंझि आहे, हिन में आहे, त आउं सम्झो त 5 मिंटनि में हुन जेका मूंखे प्रेज़ेंटेशन ठाहे ॾिनी उन में हिकिड़ो अखर इहो लिखी त मॉडल विलेज इज़ बंडल ऑफ डेवलपमेंट फैसिलिटीज़। वाह वाह, सही ॻाल्हि। मॉडल विलेज इज़ अ बंडल ऑफ डेवलपमेंट फैसिलिटीज़। हूअं असां वटि हर को इदारो जुदा जुदा पियो कमु करे। मॉडल विलेज जो मतिलबु आहे सभई इदारा हिकिड़े हंधि जेके आहिनि एट ए टाइम पंहिंजे पंहिंजे ख़िदमत, यानी पॉइंट ऑफ स्टार्ट सभिनी जी हिकिड़ी आहे। जी हा, जीअं तव्हां असांजो कैमरामैन आहे, तव्हां आहियो, ॿिया जेके बि टेक्नोलॉजी आहे उहा एट ए टाइम कमु पई करे न। असां वटि छा आहे त जेकॾहिं रोड ठाहिण वारो रोड पियो ठाहे त बिजली वारो वरी ॿिए 3 ॾींहं पियो अचे। त गॾिजी जेकॾहिं असां कमु कंदासीं त असां वटि हिकिड़ो मॉडल विलेज ठहियो। पर आउं सम्झां थो असां 400 ॻोठनि ताईं त पहुता हुआसीं, पर हिन वक़्तु जेको मुंहिंजे ॻोठ जो इम्पैक्ट आहे उन्हनि जी दान जी असांजी गुज़ारे वई आहे हली। उन आर्टिकल लिखियो त दी अवेयरनेस ऑफ द वुमन इन टंडो कोलाची इज़ वन ऑफ द हाईएस्ट या हायर इन प्रोविंस ऑफ सिंध या इन पाकिस्तान। त जॾहिं औरतूं अॻिते निकिरंदियूं ऐं उन्हनि खे तव्हां तरक़ी जे मैदान में लाहींदो, ऐं सम्झां थो टंडो कोलाची जी जेकॾहिं का ख़ूबी ऐं फ़र्क़ु आहे, दी वुमन्स आर नाउ लीडिंग द विलेज, एजुकेशन इज़ लीडिंग द विलेज, हेल्थ इज़ लीडिंग द विलेज। ऐं उते जेको बि माण्हू आहे उनखे इहा तालीम ॾिनी थी वञे त झगड़े मंझां ऐं फ़साद मंझां ऐं अमन खां सवाइ ऐं पीस खां सवाइ तव्हांजी तरक़ी मुमकिन कान थींदी। तंहिंजे करे असांखे अमन जो पैगाम बि ॾियणो आहे, तालीम जो पैगाम बि ॾियणो आहे। ऐं असां शाह लतीफ़ जो बैत ॿुधाए था छॾियूं, उहो असांजे अॻियां ई असांजो आइन आहे, मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। यानी तव्हां यू कैन क्रिएट अ किंगडम, you can create a lovely life, a beautiful life and a life of a community progress। हूं अकेले सिर तरक़ी करण ॿी ॻाल्हि आहे, पर सॼे ॻोठ खे ऐं सॼे इलाइक़े खे मथे वठी वञणु आई थिंक इज़ द एक्सट्रीम ब्यूटीफुल सर्विस टू द कम्युनिटी। इट इज़ डॉक्टर साहब, बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं मूं जीअं त पहिरियां ज़िक्र कयो त सिंध जा जेके ॿिया ॻोठ आहिनि उहे बि मॉडल विलेज ज़रूरु बणिजी सघनि था, बशर्त त उहो चवंदा आहिनि न वन टेबल ॿुधायां त इहो मुंहिंजे हिकिड़े जो को कमाल कोन्हे। इट इज़ अ years work of the experts, work of the community। ऐं आउं त चवंदो आहियां त पंहिंजे वॾड़नि जूं दुआऊं ऐं ब्लेसिंग्स ऐं उन्हनि जो तावन तव्हां सां गॾु हूंदो त तव्हां अञा बि न रुगो पंहिंजे लोकल इलाइक़े में यू कैन हैव अ डिग्निटी ऑफ लाइफ, बट यू कैन हैव अ वेरी इम्पैक्टफुल लाइफ। जी हाँ, ज़बरदस्त। डॉक्टर साहब, अव्हां जो ॾाढो सुठो एक्सपीरियंस आहे ऐं अव्हां जेको आहे सो पंहिंजे फील्ड के सुठे अंदाज़ में कंटिन्यू कयो आहे, सुठो कमु कयो पिया। तव्हां छा था सम्झो त असां वटि जेके इलाइक़ा पोइते पियल आहिनि या जंहिं अंदाज़ में माण्हुनि जी हेल्थ आहे, जीअं माण्हू सर्वाइव कनि था, ज़रूरत छाजी आहे? कहिड़ी शइ हुजणु घुरिजे त तमामु शयूं जेको आहे सुधारे जे तरफ़ अॻियां वधंदियूं? हिकिड़ो त गॾिजी सोचण जो या कलेक्टिव विज़डम या कलेक्टिव थिंकिंग जी ज़रूरत आहे असां वटि। ऐं उन जे लाइ असां वटि जेके बि प्लेटफॉर्म आहिनि, चाहे उहे ॻोठ जो आहे, चाहे मीडिया जो आहे, उन खे पंहिंजे इलाइक़े खे बहितर करण जे लाइ वक़्तु, रिसोर्सिस ऐं फिज़िकल एक्टिविटीज़ खे अॻिते वधाइणो। मिसाल तौरु जेसीं ताईं तव्हां पाण वञी मिसाल न थींदो तेसीं ताईं, मिसाल तौरु ॿीड़ी छॾणु आहे असां वटि, एतिरो त सिहत जो नुक़सानु ॿीड़ी करे पई, ऐं सम्झां थो जेतिरो रोड ते एक्सीडेंट बि कोन पिया कनि। साॻी नमूने सां असां वटि प्लास्टिक जो इस्तेमालु वधे पियो।
यानी हर ॿियो माण्हू का न का शइ प्लास्टिक जी इस्तेमालु ऐं उहो खणी उछलाए थो छॾे ऐं प्लास्टिक तव्हांखे ख़बर आहे नॉन डिग्रेडेबल आइटम आहे, ॻरंदी कोन्हे, तमामु घणो टाइम थी वठे। यानी उहो तव्हांजे 500 साल 50 साल एसीं ताईं उहो यको उहो जेका तव्हां उछलाए छॾी उनजो हिकिड़ो ऐं उहो एनवायरमेंट खे बि ख़राबु पियो करे ऐं अगली पियो करे, ख़राबु थो लॻे। साॻी नमूने साण तव्हां जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि में हींअर साण तव्हां सिहत जे बारे में जीअं हिकिड़ो मूं ॾिठो आहे त किथे का होटल आहे जिते हुननि खे साफ़ सुथरो हथ धुआरे खाराइण ऐं का बि शइ एतिरी न आहे छॾणी जेका ज़िया थी आहे ऐं उन खां पोइ उहा शइ हू धोई ठिकर पाण उते रखनि था। यानी इहा असांखे तालीम जेका आहे सा ॾियणी पवंदी। ऐं आउं वरी बि चवंदुसि त साबुण सां हथ धोइण जेकॾहिं असां शुरू कयूं, हींअर बि अंग अखर मूं ॿुधाया पिया कंहिं प्रोग्राम में त 1 अरब रुपए जूं दवाऊं दुनिया में बची सघनि थियूं सिर्फ़ु जेकॾहिं माण्हू साबुण साण हथ धोइण ते अमल कनि ऐं इलाही सारियुनि बीमारियुनि खां असां बची सघूं था। इवन जेके कम्यूनिकेबल या इन्फेक्शस डिज़ीज़ आहिनि उहे घणो करे असांजे हथनि न धोइण जे करे असांजे वात ताईं, असांजे नक ताईं, असांजे खाधे ताईं पहुचनि थियूं। त आई थिंक हैंड वॉशिंग इज़ अ ग्रेट पब्लिक हेल्थ टूल। ऐं हिकिड़ी PhD आहे का अफ्रीका जी छोकिरी आहे, उहा त सॼो ॾींहुं रुगो इन ते लेक्चर ॾिए थी ऐं उनजा लेक्चर ॿुधण खां पोइ लॻे थो त ही साबुण ऐं हथ धोइण ऐं पाणी सिहत जे लाइ हिकिड़ो वॾो पब्लिक हेल्थ मेयर आहे जेको वैक्सीन जे बराबरि आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, बिल्कुलु डॉक्टर साहब इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। ऐं इहे सभु शयूं जेको आहे सो जीअं अव्हां चओ था न नंढे ॿार खे तरबियत जॾहिं ॾिबी आहे त इहे सभु शयूं फीड कयूं जॾहिं वेंदियूं आहिनि त उहे शयूं हमेशह इहे गॾु हलंदियूं आहिनि। अच्छा डॉक्टर साहब, विच में अव्हां न ज़िक्र कयो कैरिकुलम जो, त असां वटि तव्हां माशाअल्लाह सां अव्हां सॼी सिंध में घुमो फिरो था, हलो था, बल्कि पूरी दुनिया सां ई कनेक्टेड आहियो। असां वटि जेको कैरिकुलम आहे ऐं तव्हां वरी पंहिंजी फील्ड ॾिसो था, छा था सम्झो त उन फील्ड जे हवाले सां छा तब्दीलियूं कैरिकुलम में हुजणु घुरिजनि? ॾिसो, असां वटि सभ खां पहिरीं त तालीम खे हिकिड़ो नौकरी जो ज़रियो करे करिकुलम में रखियो वियो आहे या सम्झो वियो आहे। जो पहिरीं त इन कंसेप्ट खे शुरू खां ई असांखे आहे त भई तालीम डेवलपमेंट जे लाइ आहे, तालीम पंहिंजो पाण खे बहितर करण जे लाइ। इट इज़ नॉट अ सोर्स ऑफ जॉब त वञी तव्हां नौकरी कयो या हीअ कयो। हिकिड़ो त इहो असांजे करिकुलम में ज़िक्र थियणु खपे। ॿियो, हर 2 सालनि खां पोइ दुनिया तब्दील पई थिए। अगरि तव्हां 10 साल अॻु वारो करिकुलम खणी जेकॾहिं हाणे पढ़ाईंदो, करिकुलम जो मतिलबु आहे निसाब या तालीमी निज़ाम में जेके तव्हां किताब आहे, लिटरेचर आहे, उहा जेका पढ़ायो था, त 2 सालनि में असांखे जेके बि तब्दीलियूं अचनि थियूं, मिसाल तौरु हिन वक़्तु असां वटि तव्हां ॿुधायो त ग्लोबल वार्मिंग जो दौरु पियो अचे, उन जे लाइ वणनि जी अहमियत आहे, उन जे लाइ सिहत जा कहिड़ा मसाइला असांखे अची सघनि था। मिसाल तौरु हाणे जंहिं शदीद गर्मी आहे उन ॾींहुं तॾहिं स्कूल था बंदि कनि जॾहिं सख़्तु गर्मी थी थिए ऐं किननि स्कूलनि में ॿार बेहोश थी था वञण लाइ। त असां वटि जेको सिस्टम हुजे उन में असां पहिरीं सम्झी वठूं त अॼु असां वटि हिन हफ़्ते में, छाकाणि अॻे गर्मी हिकिड़े ॾींहं में ईंदी हुई, सुबुह जो ईंदी हुई, शाम जो थधि थी वेंदी। हाणे वेव्स ऑफ हीट आहे, हीट वेव्स आहिनि, उहे 8 ॾींहं हलंदियूं, 7 ॾींहं हलंदियूं। त असांजे सिस्टम में या असांजे सम्झण में या करिकुलम में इहो बि पढ़ायो वञे त गर्मी सिर्फ़ु सुबुह ऐं शाम जो कान थी सघे थी, इहा 8-10 ॾींहं हली सघे थी। त उन खां बचाव जा तरीक़ा इहे। अच्छा, साॻी नमूने साण असां वटि आबादी तमामु घणी वधे पई, शहर तमामु घणा वधनि पिया ऐं उन्हनि खे जेके ज़मीनूं असांखे सब्ज़ी ऐं भाॼी ॾींदियूं हुयूं, उते हाणे हाउसिंग सोसाइटियूं ऐं गेट लॻी विया आहिनि हलिया। त असांखे उन्हनि माण्हुनि जो जेके अॻे उते सब्ज़ी भाॼी कंदा हुआ या उन्हनि फस्ट क्लास ज़मीनूं, उन्हनि जो क़दुरु रखणु खपे। असांखे शहर कुझु अहिड़े हंधि ठाहिणु खपनि जिते असांजा फर्टाइल आहिनि। मिसाल तौरु दरियाए सिंध जे परे पासे कोटड़ी जे विच में हिन वक़्तु इलाही सारी सावक आहे, पर आउं सम्झां थो त 5-7 सालनि खां पोइ अगरि जेकॾहिं इहा सावक बि ख़तमु थी वई, इहे
पालकूं कणक साॻी नमूने सां तव्हां चंडनि जे ॻोठ ॾांहुं हिन पासे वञो त हिन वक़्तु बि तव्हांखे गुल फुल नज़र ईंदा, तव्हांखे सब्जियूं नज़र ईंदियूं, तव्हांखे सावक नज़र ईंदी। त इहो बि जेकॾहिं असांजे करिकुलम में सम्झायो वञे त शहरनि जे आस पास जेके ताज़ियूं भाॼियूं पोखण वारियूं ज़मीनूं आहिनि उन्हनि ते शहर न आहिनि अॾणा, थोरो ॿिए हंधि थोरो परियां वञी अॾणा आहिनि। त आउं सम्झां थो साॻी नमूने सां असां वटि जेका स्कूलनि जूं फ़ियूं आहिनि जी जी बिल्कुलु या डॉक्टरनि जूं फ़ियूं आहिनि उन्हनि खे कोशिशि करे असांखे थोरो सम्झाइणु खपे त एजुकेशनल सर्विसिस एंड हेल्थ सर्विसिस शुड बी एट मिनिमम कास्ट ऐं उहा अहिड़े नमूने सां हुजे जो को माण्हू शाम जो बि पढ़णु चाहे, वॾी उमिरि में बि पढ़णु चाहे त उहे स्कूलूं बंदि छो थियणु खपनि। अगरि को एडल्ट एजुकेशन वठणु थो चाहे, को शाम जो पढ़णु थो चाहे त उनजे लाइ हिकिड़ो पाथवे क्रिएट कजे। ऐं असां वटि मां हमेशह चवंदी आहियां त डॉक्टर साहिबु जां बि ज़िक्र कयो त असांखे जेको आहे न अहमियत जिन शयुनि खे असीं ॾींदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे शयूं तरक़ी कंदियूं। प्रायोरिटी असां तालीम खे ॾींदासीं त तालीम असां वटि सुठी थींदी। यकीनन तालीम सुठी हूंदी त पोइ माण्हुनि खे उहा सोच जेका आहे न डिवेलप थींदी ऐं हू सुठे खां सुठो करणु चाहींदा। ऐं जेकॾहिं उन्हनि खे रस्तो न मिलंदो त हू क्रिएट करणु चाहींदा। नाज़रीन, वक़्त जूं घड़ियूं असांखे वधीक इजाज़त नथियूं ॾियनि। अवां सभिनीनि ॾिसंदड़नि जी बि थोराइती आहियां त तव्हां प्रोग्राम खे ॾिसो था, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो था ऐं चाहींदा आहियूं त उन्हनि तमामु शयुनि ते बि असां ॻाल्हाए सघूं जेके तव्हां असां सां शेयर कयो था। डॉक्टर साहिबु, तव्हांजे वक़्तु ॾियण जी आऊं तमामु घणी थोराइती आहियां। जॾहिं बि ईंदा आहियो त हिकिड़ो सुठो प्रोग्राम कराइतो प्रोग्राम नाज़रीन ताईं पहुचंदो आहे। आख़िर में छा चवणु चाहींदो डॉक्टर साहिबु, छा नियापो हूंदो? बसि पंहिंजी मदद पाण ऐं सुठी उमेद सां ऐं पंहिंजे मुल्क सां मुहबत रखो। तव्हांजा माण्हू ख़ूबसूरत आहिनि, तव्हांजो मुल्क ख़ूबसूरत आहे। सो प्लीज़ बी हैप्पी। Be happy, yes. Thank you so much, Dr. Saab, for your valuable time. नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त, नहीं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव। मुंहिंजे आयल मुआज़िज़ महिमान डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहिब खे इजाज़त ॾींदव। पंहिंजी दुआनि में भरपूर रखंदो यादि। ऐं आख़िर में मां बि चवंदमि त ख़ुशि रहो ऐं ॿियनि खे बि ख़ुशि रहणु ॾियो। इंशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं। अल्लाह निगहबान।